अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? उम्मीद कयां थी जिते बि हूंदा ख़ुशि ख़ुशहाल ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। असां इलाही देरि खां पोइ मुलाक़ात कयूं था, छो त कुझु असां वटि मसइला थी विया हुया। जीअं त असांजो जेको डायरेक्टर आहे आबिद महर, उनजो मेजर हिकिड़ो एक्सीडेंट थी वियो ऐं डायरेक्टर ऐं टीम खां बग़ैर त कोई प्रोग्राम पॉसिबल न आहे, छो त इहा जेका हिकिड़ो एपिसोड तव्हां ॾिसंदा आहियो हुनजे पोयां हिकिड़ी टीम जो पूरो वर्क हूंदो आहे। ऐं का बि शइ तव्हां अगरि मीडिया ते ॾिसंदा आहियो, हिकिड़ो नंढिड़ो 2 मिंटनि जो बि कमर्शियल हूंदो आहे त उनमें बि वॾी स्ट्रगल हूंदी आहे। अलाए केतिरे ॾींहंनि जी टीम जो हिकिड़ो वर्क हूंदो आहे जंहिंजी महिनत हूंदी आहे। ईअं ई अॼु असां काफ़ी अरसे खां पोइ मिलिया आहियूं ऐं इंटरेक्ट थिया आहियूं। तव्हां लाइ महिमान खणी आया आहियूं जेके टिकटॉकर्स सां गॾु गॾु इलाही टैलेंटेड बि आहिनि। ऐं असांजे प्रोग्राम जी ख़ासियत त इहा आहे त असां वटि जेके महिमान ईंदा आहिनि लाज़मी न आहे त उहे सिर्फ़ु कराची शहर जा हुजनि। असां वटि जेके महिमान आहिनि अमूमन इलाही परे खां सफ़र करे असांजे प्रोग्राम लाइ ईंदा आहिनि। असांजे प्रोग्राम जे लाइ इहा स्पेशल ॻाल्हि आहे, छो त प्रोग्राम त हमेशह थींदा रहंदा आहिनि, लेकिन हर प्रोग्राम जी का न का स्पेशलिटी हूंदी आहे। लेकिन असांजे प्रोग्राम जी इहा स्पेशलिटी आहे त जेके महिमान ईंदा आहिनि उहे एॾी ख़ुशी ख़ुशी सां ईंदा आहिनि त जॾहिं हिकिड़ो टिकटॉकर आहे हू टिकटॉक जे हवाले सां ॻाल्हियूं कंदो त हुनखे पाण खे बि मज़ो ईंदो ऐं जेके व्यूवर्स हूंदा, उनजा फैन्स हूंदा, उहे उनखे ॾिसण में जेको आहे ख़ुशि थींदा। जीअं अगरि मूंखे कोई टिकटॉकर पसंदि आहे या अगरि मां उनखे इलाही पसंदि कयां थी, उनजी वीडियोस मूंखे पसंदि आहिनि, मां ज़रूरु चाहींदमि त मूंखे उनजी लाइफ जे बारे में, उनजी आदतनि जे बारे में कुझु न कुझु नोहा हुजे। ईअं अॼु असां वटि जेके महिमान मौजूदु आहिनि, तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो, तव्हां उन्हनि खे पसंदि कंदा हूंदव, तव्हां उन्हनि जे बारे में चाहींदव त उन्हनि जे बारे में बि कुझु ख़बर पए। त पहिरियों महिमान जेको असां वटि मौजूदु आहे, पहिरियों कंहिंजो तारीफ़ करायां, ॿुधायो? अच्छा, तव्हां छा था चओ? हो त चवे थी तव्हांजो, इन्हनि जो। ठीकु आहे, असां वटि जेके महिमान मौजूदु आहिनि ॿिन्हिनि खे गॾु वेलकम कंदासीं। त जेको महिमान पहिरियों असां वटि मौजूदु आहे जमील जी। जमील जी, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? प्रोग्राम में भली कार चवंदासीं। तबियत ठीकु आहे तव्हांजी? हेयर स्टाइल फुल तव्हां इहो लॻा पिया हो। असां वटि जेके वधीक टिकटॉकर्स या सिंधी टिकटॉकर्स ईंदा आहिनि न, उहे मतिलबु सफ़ा ईअं लॻंदो आहे त हू सफ़ा मतिलबु उन्हनि खे कहिड़ी सादगी हूंदी आहे ऐं पंहिंजी सादगी सां ईंदा आहिनि। लेकिन मूंखे इहो ॾिसी इलाही सुठो लॻे थो त असां वटि जेके नौजवान सिंधी टिकटॉकर्स आहिनि या उहे टिकटॉकर्स आहिनि, सिंधी कॉन्टेंट उनजो न बि आहे, लेकिन हू यो आहिनि। तव्हां बि यो आहियो न? बिल्कुलु, हा न। प्रोग्राम में भलीकार कंदासीं, खोड़ सारी कचहरी थींदी, लेकिन असां वटि हिकिड़ो ॿियो महिमान मौजूदु आहे जेको चए पियो त पहिरियों तारीफ़ मां हिन जो करायां। हू इलाही हिकिड़ी टीचर आहे ऐं पूरी दुनिया में जेको आहे टीचर्स जी इलाही रिस्पेक्ट आहे। त उन हवाले सां मां हुनजो तारीफ़ कराइणु चाहींदमि, छो त उस्ताद असांजी जेका मुआशरे में उहो किरदारु अदा थो करे। अगरि उस्ताद हिन मुआशरे में न हुजनि त तव्हां मां या को बि उहिदेदार या को बि टैलेंट हिन दुनिया में न हुजे। त हुनखे हिकु स्पोर्ट्स टीचर आहे, हिकु हैवी बाइकर आहे ऐं हुन टिकटॉक जो बि हाणे शौक़ु रखियो आहे। त मां हुनखे पंहिंजे शो में भलीकार चवंदसि। सैमरिन, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? मां बि बिल्कुलु ठीकु। शो में भलीकार चवंदासीं। थैंक यू। कीअं पियो लॻे शो में अची? इलाही ख़ुशी पई थिए, इलाही वेट खां पोइ तव्हांजे शो में आहियां। हा, मूंखे बि हुयो त तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में अचो। लेकिन पहिरियों त मां तव्हां खां इहो सुवालु पुछंदमि त तव्हां सां मां बाइकर थी ॻाल्हायां, टिकटॉकर थी ॻाल्हायां या एज़ अ टीचर थी? तव्हां मूंखे जवाबु ॾींदो। तव्हांजो जेको दिलि चवे उहे थी ॻाल्हायो। तव्हांजी त का ख़्वाहिश हूंदी न? मां टीचर थी। टीचर थी? जी। टीचर थी तव्हां ॻाल्हाईंदव? सही न? तव्हांजो जेको टीचर वारो प्रोफेशन आहे उहो हाणे हले पियो? जी अल्हम्दुलिल्लाह। या तव्हां छॾे ॾिनो? न हले पियो बिल्कुलु। अच्छा, तव्हां स्पोर्ट्स टीचर आहियो त पोइ फिटनेस जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? फिटनेस जे बारे में इलाही सुठो ख़्यालु आहे, लेकिन मूंखे ॾिसी इहो सवाल न कयो तव्हां। वॾी तेज आहे, सम्झी वई। ठीकु आहे, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवंदासीं। ठीकु आहे, तव्हां ॿई टिकटॉकर्स आहियो। तव्हां ॿिन्हिनि खां पहिरीं जेको आहे सवाल इहो पुछंदमि त कॾहिं खां कीअं टिकटॉक कीअं स्टार्ट कयो? 2 साल थी विया आहिनि टिकटॉक स्टार्ट कयो। मां शुरू मां ॾिसंदो हुउसि वीडियोस वग़ैरह, त ॾिसी पोइ मूं चयो मां हाणे बनाइणो चाहे, पोइ बनाइणु स्टार्ट कयो मूं। बनाईंदे एसी ताईं पुगायूं, महिनत करींदे। बिल्कुलु। तव्हांखे मतिलबु 2 साल थी विया आहिनि? 2 साल थी विया आहिनि मैक्सिमम। अच्छा, उन खां पहिरियां तव्हां सिर्फ़ु टिकटॉक ॾिसंदा हुयो? खाली ॾिसंदो हुउसि मां बसि। पोइ कंहिंखे ॾिसी शौक़ु थियो? वॾा यूज़र आहिनि, ज़ुल्कुलनैन वग़ैरह, परीटोल,
सभिनि खे ॾिसंदोसि त उन्ही खे ॾिसी मां जो मां बि बनाया मां में छा जी कमी आहे हाँ बिल्कुल थी थो सघां बिल्कुल थी था शुरू थी वियोसि अल्हम्दुलिल्लाह ऐसी ताईं पुॼी आहियूं जी मैडम आप तव्हां मूंखे ॿुधायो त टिकटॉक कॾहिं खां कीअं मतलब ख्याल कीअं स्टार्ट की कयो तव्हांखे ॾिसी ख़्यालु आयो तव्हां असां तक़रीबन तव्हांजा ई टिकटॉक ॾिसंदा आहियूं अच्छा जी जी केतिरो टाइम थी वियो केतिरो आहे टाइम थियो आहे तक़रीबन 7-8 महीना थिया आहिनि 7-8 महीना जी जी हा पोइ मज़ो अचे थो टिकटॉक ते बिल्कुलु अचे पियो तॾहिं त स्टार्ट कयो आहे न तव्हांखे सुठी मोट मिले पई जी जी छो त 7-8 महीनो ऐं 2 साल ॿिन्हिनि में इलाही फ़र्क़ु आहे न अल्हम्दुलिल्लाह हिते 3 साल सुठी मोट मिली आहे तॾहिं अॼु हिन जॻह ते वेठा आहियूं तव्हांजी मोहबत सां अच्छा मतलब प्रोग्राम में अची करे कीअं थो लॻे इलाही ख़ुशी थी कॾहिं तव्हां सोचियो था प्रोग्राम में ईंदो न कॾहिं बि न सोचियो सिर्फ़ु टीवी में ॾिसंदासीं असांजो शो थो हले पियो बसि तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा हुयो जी जी मां तव्हांजी ॻाल्हि मञिया भले तव्हांजी मर्ज़ी आहे ठीकु आहे टिकटॉक ठाहिण में केतिरी मुश्किलात या केतिरी परमिशन्स तव्हांखे वठणी पयूं या तव्हांखे को बि मसइलो न आयो तव्हां टिकटॉक स्टार्ट कयो सभिनी सपोर्ट कयो ना मसलो त आयो अच्छा बाबे जी वजह से बाबू चवंदो इहो कमु सही न आहे कमु सही न आहे तव्हां वीडियोस ना बनायो कारोबार में फोकस ॾियो मां कंहिंजी मञंदुसि न मूंखे वीडियो बनाइणी आहे बसि मां वीडियोस ते फोकस ॾिनो वीडियोस मिस कोन कई रोज़ डेली बनाईंदुसि अमन सपोर्ट कयो घर में सभिनि सपोर्ट कयो मारो चाचो मारो वालिद साहब थोरो इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ हो जिन तव्हां वीडियोस न बनायो अच्छा मतलब तव्हांजे ॻाल्हाइण सां मूंखे लॻे थो त तव्हां घटि सिंधी ॻाल्हाईंदा आहियो हा थोरो घटि ॻाल्हाईंदा हा न मतलब तव्हांजी अम्मी छा उर्दू स्पीकिंग आहे न सिंधी स्पीकिंग आहे सिंधी स्पीकिंग आहे बरोच आहियो तव्हां न चारणी असां अच्छा तव्हां मैडम बरोच आहियो न असां रिंद बरोच आहियूं बिल्कुलु जी जी सही तव्हां सिंधी ॻाल्हाईंदा आहियो जी हा ॻाल्हायूं पिया सराइकी बि ॻाल्हाईंदा आहियूं असां बरोचकी बि ॻाल्हाईंदा आहियूं सराइकी बि ॻाल्हाईंदा जी जी हा उर्दू ईंदी आहे तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह उहा बि ईंदी आहे न मतलब तव्हां मतलब घणा भाउ भेण आहियो असां 4 भाउ आहियूं और हिकिड़ी भेण आहे मुंहिंजी तव्हां वॾा आहियो घर में मां सभिनि खां वॾो आहियां अच्छा पोइ तव्हांखे आज़ादी आहे आज़ादी बिल्कुलु आज़ादी आहे बिल्कुलु आज़ादी आहे टेंशन न आहे मूंखे टेंशन न आहे मूंखे हर इजाज़त आहे अच्छा न मतलब पहिरियों तव्हांखे बाबा जेॾी महिल झलंदो हुयो उन खां बावजूद बि तव्हां टिकटॉक खे कंटिन्यू रखियो मां हाणे जॾहिं तव्हांखे माशाल्लाह एॾी सुठी मोट मिली वई आहे एॾा माशाल्लाह तव्हांजा मिलियन में फॉलोअर्स आहिनि हाणे बाबा ॾिसी तव्हांखे ख़ुशि थींदो आहे हाणे रोज़ सुबुह मां वीडियो ॾिसंदो आहे सुबुह सवेरी अच्छा जी निंड मां उथंदा आहिनि जी जी मां राति मां अपलोड कंदो आहे ॾींहं मां अपलोड कंदो आहे बपोर हाणे त सुबुह मां मुंहिंजो वालिद साहब मुंहिंजी अमर ॾिसंदी आहे सुबुह सवेरी अच्छा जी हाणे बाबा ख़ुशि थींदा आहिनि हाणे बाबा सही आहे ठीकु आहे इहा इलाही सुठी ॻाल्हि आहे अंकल तव्हांजो पुटु कुझु ग़लति न पियो करे ऐं टिकटॉक घर वेठे ठाहिण या ॿाहिरि वेठे ठाहिण में त को ऐब न आहे छो त हिननि में डायरेक्टर प्रोड्यूसर हर शइ असां पाण आहियूं तव्हांखे टिकटॉक ठाहिण में को मुश्किलात मूंखे तव्हांखे ॾिसी लॻे नथो न मूंखे छो त तव्हांजी पर्सनैलिटी एॾी भली आहे न मूंखे लॻे नथो त तव्हांखे कोई मना करे थो सघे मना करे था सघनि छो नथा करे तव्हांखे मना कयो जी खानदान वारनि मना कयो घर वारनि सभिनी सपोर्ट कई उनजे तरफ़ां को इशू कोन हुयो जी ॿियो सुवाल न ॾिसो त जॾहिं मां तव्हांजा जेके पेरेंट्स हूंदा आहिनि न अलाह साईं खां पोइ असांजा मालिक मां सम्झंदी आहियां त पेरेंट्स आहिनि जॾहिं तव्हांजा पेरेंट्स तव्हांखे सपोर्ट करनि था या तव्हांखे इजाज़त ॾियनि था उन खां बावजूद कंहिंखे मसइलो न हुजणु खपे इहा त हक़ीक़त आहे पेरेंट्स सपोर्ट करनि था असांखे अच्छा पोइ तव्हांजा खानदान वारनि मसइलो कयो पोइ तव्हां टिकटॉक खे छा छॾे ॾिनो न छॾियो आहे असां हलाईंदा टिकटॉक सही सही टिकटॉक जी जर्नी अहिड़ी आहे न इन में इंसान खे एॾो प्यार थो मिली वञे पोइ दिलि नथी चवे बिल्कुलु ठीकु आहे असांजे प्रोग्राम जी त सभिनि ख़बर आहे सेगमेंट्स आहिनि ऐं सेगमेंट जेको आहे इहो पर्ची वारो आहे त स्टार्ट इहो मां जमील खां कंदमि जमील तव्हां वटि हिकिड़ो बॉक्स आहिनि में नाला लिखल आहिनि पोइ जंहिंजो जेको नालो हूंदो हुनजे बारे में मां तव्हांखां सवालु कंदमि तव्हांखे ॿुधाइणो पवंदो उहो बि टिकटॉकर ई हूंदो जीअं त सेगमेंट स्टार्ट कंदासीं पर्ची में जेको नालो हूंदो हुनजे बारे में तव्हांखे जेको सवालु पुछंदमि वॾो वारो तव्हांजो आहे हुजणु क्षमा जो खपे लेकिन तव्हांखे ॾिनो आहे पर्ची खणो न हसद रोए असद ब्रोई हसद रोए हसद रोए जी जी तव्हांजो दोस्त आहे जी बिल्कुलु दोस्त आहे अच्छा तव्हांखे हिननि जी हिकिड़ी चङाई ॿुधाइणी आहे हिकिड़ी बुराई
चङा ई आहे जेके जे हुनखे फ़ोन करे थो न उन्ही खे इलाही रिस्पेक्ट ॾिए थो। बुराई इहा आहे की इलाही ॻाल्हाए थो, जॾहिं ॻाल्हाइणु स्टार्ट थिए थो चुप नथो करे, पोइ चुप कराइणो पवंदो आहे चांहि वांहि पीआरे करे। अच्छा वाह वाह। ॿी पर्ची तव्हां हेयर स्टाइल भलो आहे, के ठाहियो आहे? मां पाण ठाहियो आहे। पाण ठाहियो आहे तव्हां? सिर्फ़ु अॻियां कलर आहिनि? जी, ख़ाली अॻियां आहे पोयां न आहे। हा, वार डैमेज थी वेंदा आहिनि, बसि अॻियां ई नज़र अचनि था त माण्हू अॻियां ई करे वठे। ज़ुल्कुल नैन जुल्कट नैन। जी। अगरि तव्हांजे हथ में हुजे तव्हां उन्हनि खे का वज़ारत ॾींदव त तव्हां हुनखे मुल्क जो कहिड़ो उहिदो ॾींदव? त हिन मुल्क जो कुझु छा उहिदेदार कंदासीं? मां हुनखे वज़ीर आज़म बनाईंदुसि। वज़ीर आज़म बणाईंदो? खिलाईंदो रहंदो न सॼी आवाम खे, जॾहिं माण्हू इंतज़ारु कंदा त हू अचे आवाम सां मुखातिब थिए, कोई ख़िताब विताब करे, बिल्कुलु बिल्कुलु, है ना, रुगो खिलाईंदो। ॿी पर्ची। लड़का बहुत फास्ट जा रहा है। आशान जो दोस्त आहे? बिल्कुलु, नसीर बलोच। नसीर बलोच, हा। नसीर बलोच अगरि टिकटॉकर न हुजे हा, भट्टे वारो न हुजे हा, भट्टे वारो जी भट्टे वारो, हा, त छा हुजे हा? उते ई खेती बाड़ी करे ॿियो न न, इन खां अलावा न, इन जे अलावा मतलब चोर हुजे हा, पुलिस हुजे हा, कोई गैंगस्टर हुजे हा, धाड़ेल हुजे हा? धाड़ेल हुजे हा, ॻोठ में रहे थो न त धाड़ेल हुजे हा। ओ एॾो नफ़ीस तबियत जो माण्हू आहे की धाड़ेल हुजे हा? तव्हां पुछियो, ऑप्शन ॾिना, मां तव्हांखे ॿुधाए लाथो। अच्छा, तव्हां मुंहिंजे ऑप्शंस खां अलावा ॿुधायो न। ऑप्शन जे अलावा ज़मींदार थी थो, ज़मींदार हुजे? बिल्कुलु ठीकु आहे। डन करे पर्ची डन कयोसि? डन कयोसि। हा। मिस वाओ। मिस वाओ। मिस वाओ तव्हांजी दोस्त आहे? न दोस्त न आहे, मतलब गॾु कॾहिं टिकटॉक वग़ैरह ठाही आहे या मिलिया आहियो? असद रोई जी शादी में मिलिया हुआसीं, मगर मां कंहिंखे फोर्स न कंदो आहियां वीडियोस बनाइण। अच्छा, असद रॉय? जी जी, असद रोई जी शादी में आई हुई न मिस वाओ नसीर। अच्छा, तव्हां असद रॉय जे बारे में चओ था घणो ॻाल्हाईंदो आहे? जी 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 जी, रिस्पेक्ट माण्हुनि जी इलाही कंदो आहे, मगर ॻाल्हाईंदो घणो आहे। इलाही ॻाल्हाईंदो? इलाही ॻाल्हाईंदो आहे। कॾहिं मुलाक़ात करे ॾिसिजे, तव्हांखे ख़बर पई वेंदी। अच्छा ठीकु आहे, प्रोग्राम में घुराईंदासीं। जी बिल्कुलु बिल्कुलु। मिस वाओ खे छा नसीहत कंदव? नसीहत इहा ई मां कंदुसि की वीडियो थोरो सही ठाहे। सही ठाहे? ओवर इलाही हूंदी आहे। हाणे वीडियोस बि त सुठा थी ठाहे, एॾा माशाल्लाह सुठा फॉलोवर्स सुठा त वीडियोस ठाहे थी, मां ॼाणो थो जे वीडियो ख़राब ठाहे थी। मतलब तव्हां चाहियो था हिन खां बहितर ठाहे? इन खां बहितर ठाहे, बिल्कुलु मां इहो थो चाहियां। सही सही। ॿी पर्ची। ईशान सेठार। अच्छा, ईशान सेठार जी तव्हांखे बुराई करणी आहे? बुराई करणी आहे? ऐं तक़रीबन पूरो जेसी ताईं प्रोग्राम हले तेसी ताईं करणी आहे? बुराई करणी आहे। बिल्कुलु। बुराई हिन में इहा की बसि ई बि इलाही ॻाल्हाईंदो आहे। हा, ॻाल्हि जो जेको ॻाल्हि पुछे जेसी ताईं जवाब न ॾियो त पयो ॻाल्हाईंदो? पयो ॻाल्हाईंदो, जेसि ताईं हुनखे जवाब न तेसी ॻाल्हाईंदो पिए। असां चवंदा यार असांजी बि सुणी लाइ, न पहिरीं मुंहिंजी सुणो पोइ आई सुणायो। हा, वाह। तेज़ इलाही आहे। तेज़ इलाही आहे? पंहिंजी इलाही कंदो आहे, हूअं दिलि जो साफ़ माण्हू। अच्छा ठीकु आहे, इहो हिन लाइ ईअं हुयो कॉम्प्लीमेंट्री। सही आहे, बिल्कुलु। हाणे अगरि ईशान सेठार टिकटॉकर न हुजे त छा हुजे हा? मतिलबु को अहिड़ो रोल ॾिजोसि जेको ॿुधी करे मज़ो अची वञे हा? ॿुधायो ॿुधायो। उहिदेदार हुजे को न को? न न न, कोई मतिलबु छा हुजे हा? फनी को? न फनी न, कोई मतिलबु अहिड़ो हुजे न मज़ो अची वञे। वेल्डर हुजे हा? वेल्डिंग करे? वेल्डिंग करण वारो। टोपलो लॻल हुजे, बस वेल्डिंग करे। ठीकु आहे ईशान? ना वेल्डर सही ना है? सही आहे, ज़बरदस्त। वेल्डर कामयाब है ना, वेल्डर सही है। सही आहे, परी साथी त पहिरियों वेल्डर। ठीकु आहे, पर्ची वरी। फाटी वई पर्ची। फाटी पई? जोड़े करे ॾिसोसि नालो, अहिड़ो कहिड़ो ख़तरनाक। ॿ पर्चियूं त न कयूं आहिनि?
जन्नत मिर्ज़ा जन्नत मिर्ज़ा लाइ कोई गानो खानू ईअं गुनगुनायो अगरि ॻाइणु न अचे या ॻाइणु चाहे त ॻाए सघो था। देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार ठन 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 बस इतना ही ज्यादा और थी ठीकु आहे पर्ची आहे तव्हां वटि या ख़तमु थी वई? खत्म थी बस ख़तमु थी वई बसि तव्हां घटि न लाओ तव्हां वटि हिकड़ी ॿ पर्ची पयूं हा पोइ खणो न वरी बॉक्स खणो एॾो वॾो आहे भरियल हुजे इहो परी डोल ठीकु आहे परी डॉल जे बारे में तव्हां बाद में ॿुधाइजो पहिरियों असां वठंदासीं नंढिड़ो ब्रेक त वञूं था नंढे ब्रेक वटि काॾे न वञो मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सर शो में सभिनीनि खे भलीकार जीअं त असां गेम खेॾूं पिया लेकिन गेम सां गॾु गॾु हाणे हिकिड़ो थोरो ट्विस्ट अची वियो आहे शमा असां लाइ कुझु गिफ्ट्स वठी आई आहे थैंक यू बिल्कुलु क़बूल कंदासीं हीअ असां लाइ आहे केटीएन वारनि लाइ आहे थैंक यू सो मच शमा सो काइंड ऑफ यू असां वटि अहिड़ा महिमान हमेशह अचनि जेके असां लाइ गिफ्ट्स वठी अचनि ठीकु आहे परी डॉल तव्हां सुञाणींदा आहियो जी जी बिल्कुल गॾु टिकटॉक्स वग़ैरह ठाहियूं आहिनि बिल्कुल बिल्कुल ठीकु आहे परी डॉल अगरि मीडिया में न मतिलबु मीडिया थी चवां टिकटॉक सोशल मीडिया ते न हुजे हा त पोइ छा करे हा छा करे या छा हुजे हा हाउस वाइफ हुजे हाउस वाइफ हुजे पक्को हाउस वाइफ हुजे पक्को पक्को 100% अच्छा हां बिल्कुल अच्छा मानी सुठी पचाईंदी आहे सफ़ाई सुठी कंदी आहे छा कंदी आहे वो तो उनखे ज़्यादा ख़बर हूंदी न पोइ तव्हां हुनखे पक्को चओ था तव्हां बि जीअं जीअं गेटअप आहे हुनजो त मूंखे लॻे थो हुनखे चांहि बि नथी पचाइणी अचे अच्छा ईंदी हूंदसि हर छोकिरी खे मानी पचाइणी ईंदी आहे हलो आख़िरी पर्ची खणो कवल आफ्ताब लाइ बि कोई गानो जॻह मिलंदे लाइ गाना गानो ॾिसी कोई सोची सम्झे ज़ुल्करनैन खे बुरो न लॻी वञे हा बुरो लॻी भाभी कमु आहे ख़राब थींदो न पोइ बुरो लॻी वेंदो कहिड़ो गानो ॻायां तव्हां को यादि कराए लाहियो मूंखे को न को डेमो ॾियो सिंधी गानो ॻायो न को जेको गानो सिंधी अचे डेडिकेट करे वठो रात ते थी त सूरज जागन हा इहो बस थोरो ॿुधायो न गानो मूंखे सिंधी कम ईंदो आहे ॿ कुझु जीए सिंध जीए आस जीए सिंध वारा जीअन सिंध टोपी अजरक वारा जीअन थोरो अॻिते बि ॻायो न रहे सदा थोरो अचे थो छा कयां ठीकु आहे हाणे शमा जी वारी सेम तव्हां पंहिंजी हे बॉक्स हथ में खणी छॾियो हथ में रखो बॉक्स असां मौज़रत खाऊं तव्हांखे तव्हांजी साइज़ जो बॉक्स न ॾेई छॾियासीं ॻोल्हियो आहे न तव्हां एडजस्ट कयो नंढे बॉक्स खे पाण सां सभिनी खां पहिरीं अलीशा तव्हांजी ख़्वाहिश बि हूंदी त अलीशा पहिरियां अचे जी बिल्कुलु अलीशा जे लाइ तव्हांखे गानो ॻाइणो आहे न इहो कोन थो थी सघे न तव्हां हुनजी वारी में गानो ॻायो पिया विच में गानो अचे ई कोन थो कुझु त ॻाइणो आहे अलीशा जे लाइ यार अलीशा जानू आहे ॿियो कुझु पुछो प्लीज़ न मां गानो कोन थो अचे तव्हां जेको चाहियो था उहो न थींदो न गानो सिर लॻे सोणे सॼण सां सिर लॻे न हाणे तव्हां गानो पूरो ॻायो सुर में या लाइनूं 3-4 पूरी ॿुधायो गानो पूरो नथो अचे सिर्फ़ु एतिरो थो अचे अलीशा फॉर यू सिर लॻे सोणे सॼण सां सिर लॻे ठीकु आहे ॿी पर्ची हीअ हिन में अंदर न उहा त खुली वई न हाणे ख़बर आहे उहा साइड ते हा ओके रुबा अली ठीकु आहे रुबा अली बि असांजे प्रोग्राम में आयल आहे जी ठीकु आहे हाणे हुनजो अकाउंट माशाल्लाह सुठो ग्रो करे वियो आहे जी रुबा जी का हिकिड़ी चङाई का बुराई ॾिसो सची ॿुधाइणी अथव तव्हांजी बि इलाही सुठी दोस्त आहे सभिनीनि खे ख़बर आहे लेकिन चङाई बुराई ॿई सची ॿुधाइणी बुराई इहा त हू पंहिंजी मर्ज़ी ते जवाबु ॾींदी आहे
हाँ जंहिं टाइम असां हुनखे कॉल कंदा आहियूं त उन टाइम जवाबु न ॾींदी, पाण करे तूं चवे त उन टाइम मूंखे जवाबु खपे। हाँ चङाई हाणे कहिड़ी चङाई। मतलब बुराई यादि हुयसि रुबा तुंहिंजी चङाई हिनखे यादि ई कोन्हे। ओ सुठी टिकटॉकर आहे इलाही। असांखे ख़बर आहे ॿी ॻाल्हि। जी, बसि इहा ई न चङाई ॿुधाइणी आहे न, उनजे अंदरि का अहिड़ी का ख़ासियत हुजे। वीडियो त इलाही सुठी ठाहींदी आहे। इहा त वही ॻाल्हि थी वई त सुठी टिकटॉकर आहे। अहिड़ी काई ॻाल्हि ॿुधाए जेका व्यूवर्स खे ख़बर न हुजे। बसि एतिरी वधीक ख़बर न आहे। का सुठी ॻाल्हि हूंदी न हुनमें, नेचर बाय में नेचर इलाही सुठी आहे। बस इहा ई। बुराई पुछा तू महाराज में को अक्सा की जर मुझे अधु कलाक में तारीफ़ कयो। जी मां अगर टिकटॉकर न हुजां या टीवी होस्ट न हुजां, केटीएन जी होस्ट न हुजां त छा हुजां? तव्हां वज़ीर आज़म हुजो। वाह फज़ल करे वञो। इहो त हाणे हिनखे ई ख़बर, मुंहिंजे हिसाब सां तव्हां सदर हुजो आहे। सही आहे, वज़ीर आज़म कुझु बि नथो करे सघे अगरि सदर हुनखे इजाज़त न ॾे। ठीकु आहे, मुंहिंजे अंडर में कमु करे थो ज़ुल्करनैन। ठीकु आहे, ॿी पर्ची। थैंक यू सो मच मैम। पंहिंजे लाइ हिकिड़ो ई सवाल, ॿियो पुछो त ॿुधायो। हा तव्हां मुंहिंजी हिकिड़ी चङाई ॿुधायो, हिकिड़ी बुराई ॿुधायो। पर्ची बंदि कयो, मां तव्हां लाइ सवाल पुछां। जी मुंहिंजी हिकिड़ी चङाई हिकिड़ी बुराई। तव्हांजी बि इहो ई त तव्हां जेको बुराई इहा ई त तव्हां जवाबु कोन ॾींदा आहियो, पंहिंजी मर्ज़ी सां जवाबु ॾींदा आहियो। हा हिनखे सभिनीनि सां इहो ई सूर आहे। हा हा ऐं चङाई आहे हाणे वीडियो सुठा ठाहींदा आहियो। हा बिल्कुलु। अच्छा मुंहिंजे लाइ कोई गानो गुनगुनायो। तव्हांजे लाइ इहो जीअं सिंध वारा जीअं। न हू पर्ची कहिड़ी आहे जेका जमील जमील तव्हां सां गॾु वेठो आहे। जमील खे मां फर्स्ट टाइम ॾिठो आहे। हा त फर्स्ट टाइम ॾिठो आहे, थोरी देरि थी वई आहे, इंसान पहिरीं नज़र में सुञाणे वेंदो आहे। त जमील जे लाइ का नसीहत कयोसि जमील खे। जमील ॿियनि खे चए थो घटि ॻाल्हायो, पाण बि थोरो घटि ॻाल्हाए। इहो तव्हां हुनखे गुस्से में छो चयो, प्यार सां चओ था। प्यार सां ई चयो सिर्फ़ु असद लाइ चयो, बाक़ी त अच्छा आशान लाइ न हुनजे लाइ बि चयोसि न। हाँ, अच्छा इनके भी खबर वो आशान है, आशान वाला स्टार। हाँ जी मैम। आयशा खान। अच्छा जी आयशा खान के आयशा खान ने कहिड़ी वज़ार ॾींदो? आयशा खान खे मतलब एमएनए कंदोस, सीएम एमपी नोट छापे। हाँ बिल्कुल वही करे नोट छापे जी। सया मी पर्ची लास्ट आई है। मुंहिंजी दोस्त ईमानदार आहे, नोट न छापींदी, अञा खीसे मां विझी कढी करे ॾींदी। नोट उहा छापत नहीं वठंदासीं असां। तारा भाईकर सुञाणींदा हुअसि? जी मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे। ओ माय गॉड केतिरी बेस्ट आहे? इलाही बेस्ट, मतलब नंढी भेण वांगुरु आहे। उमिरि तव्हांखां नंढी अथसि? जी हा। तव्हांखे कें ॿुधायो? तव्हां श्योरिटी के ॾिनी आई आहे? ॿुधायो न। मुंहिंजी नंढी भेण आहे बसि, मूंखां नंढी आहे। मतलब कद नंढो आहे त उमिरि बि नंढी आहे? न उमिरि में बि नंढी आहे। सही आहे। तारा जी बुराई? तारा जी बुराई गाॾी इलाही जेको आहे सो ख़राबु हलाईंदी आहे। हा बिल्कुलु इहा ॻाल्हि मां बि चवंदसि, मतलब गाॾी नहीं ॾिसदी, नहीं ॾिसदी, सिधी हलदी, मतलब ॾिसदी त मतलब अॻियां कोई उल्टो सिधो न अची वञे, बाक़ी हेॾां ख़ैर आहे। बस सिर्फ उनखे सिधो साम्हूं रोड ते ॾिसणो आहे, साइड में उनखे ॾिसणो ई न आहे। सॼो रोड उनजो आहे। ही हुनजी बुराई न थी, ही मतलब हिकिड़ी शइ गलत कई थी। न इहो ग़लत बुराई में ई शामिल आहे। न इहा बुराई न, इहा बुराई न, तव्हांखे बुराई करणी आहे। बुराई में ई शामिल आहे इहो। तव्हांखे हुनजी का सॉलिड बुराई करणी आहे? न इहा ई बुराई अथसि। इन खां अलावा? इन खां अलावा कुझु बि न, बाक़ी परफेक्ट आहे। अच्छा हाणे तव्हांखे तारा खे, तारा जो अकाउंट तव्हांखे जेको आहे बैन करणो आहे। बैन थी चुको, हाणे न आहे करणो वरी। पर्ची खणो न मैम, तव्हां ईअं छो था कयो? तव्हांखे छाजी तकड़ आहे? शो में आयो, आराम सां वेहो, रिलैक्स थियो। लास्ट वारी पर्ची छो थी फाटे भला? दुआ में खे सुञाणींदा आहियो? जी तव्हांजी सुठी दोस्त आहे। जी जी ठीकु आहे। दुआ में लाइ कोई गानो यादि करणो पवंदो, गानो यादि न आहे।
को लाइनूं लाइनूं बि नथियूं अचनि गाने जो नालो त हूंदो न गानो फिलहाल मूंखे सच में को ज़हन ठीकु आहे हू अगरि मीडिया में न हुजे हा या सिंगर न हुजे हा त पोइ छा हुजे हा उहो जवाबु न ॾिजो जेको हुन पहिरियां ॾिनो आहे हा त उहो ई मां ॾियण वारी हाउसवाइफ हुजे कसम आहे बसि न मूंखे ख़बर आहे तॾहिं मां सम्झी वियमि न तव्हांखे उहा ई हुजे हा न हुन खां अलावा उन खां अलावा शायदि डॉक्टर हुजे शायदि छा पक ॿुधायो न डॉक्टर हुजे हा डॉक्टर हुजे हा अब दुआ जी हिकिड़ी बुराई हिकिड़ी चङाई ॿुधायो दुआ जी बुराई ऐं चङाई चङाई आहे त माना सुठी दोस्त आहे इलाही ऐं इहो हिकिड़ो रिश्तो थी वियो चङाई त न थी न न इहो ई आहे अच्छा ऐं बुराई का हुनजी आहे कोन अहिड़ी जो ॿुधायां सही जी इलाही सुठो वक़्तु मतिलबु तव्हां ॿई गुज़ारींदा आहियो जी जी गॾु हा मां ॾिसंदी रहंदी बिल्कुलु आहियां गॾु ई हूंदा आहियूं ठीकु आहे तव्हांजी पर्चियूं ख़तमु थी वियूं जी सफ़ा ख़तमु थी वयूं अगरि ॿी ठाहे ॾियो था त ठीकु आहे हाणे असां टिकटॉक जे बारे में ॻाल्हाईंदासीं अहिड़ो कहिड़ो टिकटॉक आहे जेको तव्हांखे पसंदि न आहे पसंदि न आहे चंगड़ी चङड़ी चंगड़ी कहिड़ा चङड़ी चंगड़ी हिकिड़ी छोरी आहे पंजाबी आहे हा उन टाणे उहा इलाही फेमस हुई हा हींअर त मुंहिंजे ख़्याल में एक्सरे में बि न आहे उहो मूंखे इलाही हो जेका नाइला जट नाइला जट यार एॾी भली तहिड़ी रनिंग कंदी आहे सभिनीनि खे जगाईंदी आहे टिकटॉक ते रनिंग करे करे सभु जागी पवंदा आहिनि इन लाइ त माण्हू बोर थी विया न इन लाइ त गायब थी वई गायब थी वई हाणे पोइ काथे आहे हाणे टिकटॉक ते जेको इलाही जल्दी बि मथे चढ़ी थो वञे न या जल्दी में हुनखे फेम थो मिली वञे उहो इलाही जल्दी किरी बि पवे थो किरी पियो थो हक़ीक़त ॻाल्हि जेके स्लो फेम मिले थो न उहो छो बरक़रार त उहो रहे थो महिनत सां अचे थो न महिनत सां अचे थो ऐं असांजे मुल्क में 1 मिंट में चांहि वाला हाणे चांहि वाला काथे आहे कंहिंखे ख़बर ई कोन्हे ख़बर बि न आहे बिल्कुलु हक़ीक़त हा फेम बि लिमिटेड हुजे न लिमिटेड हुजे हा ज़िंदगी में न रवि सां गुज़रे बिल्कुलु सर तव्हांजो कोई नापसंदीदा टिकटॉकर नापसंद टिकटॉकर सभु सुठा आहिनि नापसंद त को बि कोन्हे को फिलहाल तव्हां टिकटॉक ॾिसंदा आहियो मूंखे नथो लॻे न त वीडियो अपलोड करे छॾे ॾींदा बसि अच्छा तव्हां टिकटॉक ते वधीक टाइम न ॾींदा आहियो न इन जी ख़ासि कोई वजह का सुस्ती जी वजह सुस्ती जी वजह बसि इहा ई आहे बसि वीडियो अपलोड करे छॾे ॾींदा आहियूं दिलि न चवंदा वरी ॾिसण ते इहा त ग़लति ॻाल्हि आहे न बसि पंहिंजी वीडियो फॉर यू ते ॾिसी वरी बंदि करे छॾंदा आहियूं अच्छा तव्हांखे तव्हांजा फ्रेंड्स मिलंदा हूंदा जी छा चवंदा आहिनि अच्छा तव्हां हिननि जो हिकिड़ो मतिलबु हिननि जी मतिलबु ख़्वाहिश आहे त मां हिननि खां सवाल करे न मुंडी हेॾे करे छॾियां हे मूंखे ॾिसे थी हिनखे खिल थी अचे हाणे मां हिन खां सवाल करे मुंडी हेॾे थी कयां न न न जीअं तव्हां सभु ॾिसो ॿुधो मां हेॾे मुंडी करे वेही रहां इहा बिल्कुल भी न आहे न न ठीकु आहे पोइ तव्हां मूंखे हाणे ॿुधायो न सही तरीक़े सां जेको पुछो हा मां तव्हांखां पुछां थी त ॿुधायो न फ्रेंड्स तव्हां मिलंदा आहिनि बसि इहो ई चवंदा आहिनि तव्हां उहे आहियो न अक्सा किंजर सां गॾु मां चयो हा बिल्कुलु उहे ई आहियूं तव्हां अॼु मूंसां वीडियो कॉल ते ॻाल्हायो पिया तव्हां सां फैन मिलिया जी कराची में तव्हां हैदराबाद में रहो था तव्हांजा फ्रेंड्स कराची में बि घुमनि था बसि पोइ छा उहो ई चयो न तव्हां उहे ई आहियो न अक्सा सां गॾु हूंदा आहियो न असां तव्हां सां गॾु रैली में हुयासीं अच्छा तव्हां रैली में आया हुयो असांजी तव्हांखे यादि न आहे बिल्कुलु यादि आहे इहा ॻाल्हि कीअं थी विसरी सघे ठीकु आहे कंहिंखे ॾिसी तव्हां टिकटॉक स्टार्ट कयो ई शायदि तव्हां जो जवाबु पहिरियां ॾेई चुका आहियो त ज़ुल्करनैन खे ज़ुल्करनैन वॾे यूज़रनि खे ॾिसी करे सुठो वधीक फीडबैक कहिड़ी वीडियोस ते तव्हांखे मिलंदो आहे स्नोमोस ते लिप स्टोरीज़ ते न बिल्कुलु अच्छा सभिनीनि खां हिट स्टोरी जंहिं ते इलाही वधीक तव्हांजा फॉलोवर्स बि वधिया हुजनि लाइक्स बि मिलिया हुजनि उहा असां बनाई हुईसीं हिकिड़ी सुनसान हवेली में अच्छा हा मतिलबु माण्हू खे ॾिढाइण लाइ करे अच्छा हॉरर हुई हॉरर वीडियो उहा असांजी माशाल्लाह ठीकु ठाक हली वीडियो हा 8 लाख फॉलोवर 8 लाख लाइक उन ते असांखे मिलिया टिकटॉक ते अच्छा 800K ते वई बिल्कुलु और मिलियंस में व्यू विया हुनजा उहा इलाही माण्हुनि खे पसंदि कई की अॻियां छा थो थिए अॻियां छा थो थिए अॻियां छा पार्ट 1 पार्ट 2 ईअं करे ठातो छा न हिकिड़ो ई पार्ट हुओ मतिलबु थोरी लंबी हुई अच्छा जी हुनजो स्टोरी मतिलबु के लिखियो स्क्रिप्ट वग़ैरह स्क्रिप्ट मतिलबु पंहिंजे ज़हन में यादि करे की कीअं बैकग्राउंड ॾिसी की ख़तरनाक बैकग्राउंड उन हिसाब सां ॾिसी पोइ असां वीडियोस ठाही मतिलबु तव्हां सां गॾु ॿियो केरु हुयो असां 3 ॼणा हुआसीं 3 पार्टनर हुआसीं हिकु कैमरामैन 4 हा हिकिड़ो भयानक बणिजो भूत बणिजो हा छा मतिलबु मुंहिंजी स्टोरी छा हुई थोरो ॿुधायो व्यूअर्स खे बि ख़बर स्टोरी इहा हुई की मतिलबु मां बीठो आहियां
वो मटिया यार आप इस बिल्डिंग की कहानी जानते हो? उसने बोला नहीं। तो मां चयम ये चलो वीडियो शायद मां ॾिठी आहे। ॾिठी आहे तव्हां वो वीडियो? हाँ ये स्टोरी मतलब उन मुझे चयो यार आप इस बिल्डिंग की कहानी जानते हो? मैं बोलता नहीं, मैं तो इस बिल्डिंग की कहानी नहीं जानता हूँ। तो यहाँ जो भी जाता है ना वो वापस नहीं आता। हाँ, मुझे अगर मैं जाके दिखाऊं वो चलो लगी शर्त, मुझे लगी शर्त। हाँ लगी शर्त, चलो लगी शर्त, मैं जाता हूँ अब भी वापस आता हूँ यहीं रुकना। आओ वियो यहाँ ठीक है। तो पोयां आवाज़ आयो पीछे मत देखना, आउं ॾिठी हुयसि। पोइ वरी वियो यहाँ गेट खोलियो मां, वॾो जबरो गेट लॻल आहे। गेट खुलिया ख़तरनाक तरीक़े सां। उन बाद गेट खुलिया, उन बाद बिल्डिंग मथे विया आहियूं असां। बिल्डिंग में फिरी वो जेको अंदर केएमसी में असांजो रस्तो आहे उहो इलाही भयानक आहे, वण ई वण। उन में हिकिड़ो मारो दोस्त आहे, उनखे ॿियारियमि, उनजा ॾंद ॻाढ़ा करे। हा त पोइ आउं अॻियां वियुसि, पोयां चयो। उन चयो वो आओ तुम्हें मैं बिल्डिंग की सैर कराता हूँ। तेसी असांजो साह निकिरी वियो, मतलब भॻासीं वण बण खड़ा, उतां ख़तम। ये वीडियो माशाल्लाह इलाही असांजी हिट थी हुई। हाँ सुठी स्टोरी आहे। हाँ मतलब असां ॿई उन हवेली में हलिया वियासीं। ॿुधी करे मज़ो अची वियो, वाकई उन हवेली में हलिया वियासीं। हाँ हवेली काथे हुई उहा? उहा केएमसी मां, केएमसी असांजे इलाइक़े में थोरो असांजे साम्हूं घर ई साम्हूं केएमसी में रोड जे साम्हूं। तो इलाही इजाज़त ॾिनी नहीं हुई उन्हनि? खाली हूंदी असली आहे। में उन्हनि में को जिन इलाही आहिनि, इलाही टाइम खां बंद आहे। को अरसो थी वियो आहे मुंहिंजे ख्याल में। तव्हां कहिड़े पासे? केएमसी बेस कॉलोनी, कैटल कॉलोनी। अच्छा जी असां बि हलूं। मां अहिड़ी जॻह तव्हां ईंदा हूंदा जानवर वग़ैरह वठण लाइ करे? मां ॾिठो हूंदो परे खां, वकील खे मूंखे ख़बर न हूंदी, लेकिन हाणे मूंखे जुस्तजू थिए थी अहिड़ी कहिड़ी जॻह आहे। पोइ हाणे हलूं हुते ॾिसी अचूं, अञा जिन वधीक हूंदा हुते। न पोइ जहिड़ी तव्हां जी शूट कयो पिया अंधेरी, मतिलबु अंधेरी जॻह में, त हुते वीडियोग्राफी इलाही मुश्किल हूंदी आहे। मुश्किल और असांखे पाण डपु पियो थियो, अहिड़ी जॻह आहे। मतिलबु राति जो शूट कयो? ॾींहं मां बि उते एॾी खौफ़नाक जॻह आहे न, माण्हू वञे तो माण्हू खे भउ थो थिए यार किथे अची वियो मां। फिरियल हॉल टाइप आहे? ना बिल्कुलु सन्नाटो आहे। इन साम्हूं मतिलबु हॉल बनल आहिनि, इन तरफ़ कमरा 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 बंदि, ताला लॻल आहिनि, इन तरफ़ जंग 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 जंग, ईअं सीन आहे। तव्हांखे लॻंदो मां किथे अची आहियां। अहिड़ी जॻह, ख़तरनाक जॻह। ठीकु आहे, हॉरर मूवी में असां हलिया विया आहियूं। हॉरर मूवीज़ खां निकिरी अचो, हिकिड़ो गानो ॿुधो, गानो तव्हांखे इलाही सुठो लॻंदो ऐं थोरो मूड बि चेंज थी वेंदो। वेलकम बैक जी। त तव्हां सभिनी गानो ॿुधो, उमेद कयां थी तव्हांखे वणियो हूंदो, तव्हांजो मूड बि चेंज थियो हूंदो, लेकिन तव्हांखे मां वापसि हुन मूड में आणियां थी जी। त पोइ हुन जॻह में मां तव्हांखां पुछियुमि त वीडियो वग़ैरह तव्हां कीअं शूट कई अंधेरे में? अंधेरो कोन हो, शाम जो टाइम हो। वीडियो शूट करण में मुश्किल कोन थी, इजीली करे लाथीसीं। पहिरीं असां गेट खां शुरू कईसीं, उन बाद अंदर ज़्यादातर असांखे डपु ज़्यादा थींदो आहे क्योंकि इलाही सन्नाटो आहे। अंधेरो बि हुयो? फुल अंधेरो हूंदो। पोइ कीअं शूट कयो? मोटरसाइकिल जी लाइटिंग सां। मोटरसाइकिल जी लाइट विच में जेको रस्तो हो न, जे कमरा मोटरसाइकिल जी लाइटियूं ॿारे, एलईडी लाइटियूं मोटरसाइकिल जो, मोटरसाइकिल जी लाइटियूं ॿारे, पोइ असां वो वीडियो शूट कईसीं। वाह वाह, तालियां आनी चाहिए। हां तालियां आनी चाहिए, ज़बरदस्त। मतलब इलाही महिनत आहे। मां चयमि न हिकिड़ी नंढी शइ जे पोयां बि इलाही वॾी महिनत हूंदी आहे। ईअं ई तव्हां खोड़ सारी कचहरी थींदियूं, महिमाननि सां इलाही मज़ो थो अचे। प्रोग्राम जो हीअं थोरो आगाज़ अॻिते वधी वियो आहे। त काॾे न वञो, मिलो था नंढे ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सा शो। अक्सा शो में सभिनीनि खे भालीकार। त जी शमा, तव्हांखे हिन जी स्टोरी ॿुधी कीअं लॻो? इलाही सुठो लॻो, इलाही मज़ो आयो। हाणे दिलि तो चवे हुन जॻह ते हलूं, पाण बि हिकु वीडियो ठाहियूं हुते। हाँ मतिलबु पाण वीडियो न बि ठाहियूं न, त मतिलबु मां चवंदी आहियां अहिड़ी शयूं असां वञी एक्सप्लोर कयूं, उन्हनि जे पोयां छा कहानी आहे। छो त अहिड़ियुनि जॻहनि जे पोयां का न का कहानी हूंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त शायदि उहा असां जॾहिं उहा कहानी मौजूदु बि हूंदी आहे। हिकिड़ो सिर्फ़ु रनी कोट आहे जंहिंजी कहानी असां वटि मौजूदु कोन्हे, ईअं त बाक़ी असां वटि हर हेरिटेज जी कहानी मौजूदु आहे। तव्हांजी वीडियोस जो छा कंटेंट हूंदो आहे? सिंधी सॉन्ग्स। सिंधी सॉन्ग्स लिपसिंग न सिर्फ़ु सिंधी सॉन्ग्स ते स्लोमो या मूवमेंट या तव्हांजी नॉर्मल वीडियोस। तव्हां मतिलबु हैवी बाइकर बि आहियो, बाइकर बि आहियो, इहो शौक़ु कीअं थियो? तव्हांखे मतिलबु घर में को हलाईंदो हुयो या तव्हांखे पाण खे?
न मूंखे पाण खे शौक़ु थियो बाइक हलाइण जो। तक़रीबन 2009 खां थी हलायां। मां सिखियमि बि 125 ते हेवी बाइक ते ऐं अॼु ताईं हलायां बि हेवी बाइक थी। मतलब कॾहिं तव्हां वटि अगरि का 50 या CD 70 हुजे त तव्हां न हलाईंदो? न हलाए वेंदमि, लेकिन इलाही टिडी हलाईंदमि त किरी न पवां। त मतलब सीट जे वजह सां नंढी हूंदी आहे हुनजी सीट? न सीट जी वजह सां उनजी ग्रिप न हूंदी आहे। अच्छा जी। मां CD 70 हलाई आहे। अच्छा, उनजी ग्रिप न आहे बिल्कुल बि। अच्छा, मूंखे त सही लॻी। तव्हां जॾहिं हेवी बाइक हलाईंदव पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। हेवी बाइक मतलब हलायां त पोइ हिते बि रोड हुजे हिते बि न ईअं कुझु बि कोन्हे। तव्हां हेवी बाइक हलाईंदा तव्हांखे भउ न थींदो आहे? न बिल्कुल बि न थींदो। तव्हां घर वारा तव्हांखे ॾिसी ख़ुशि थींदा हूंदा? सभु ॾिसी ख़ुशि थींदा। टिकटॉक ते वीडियो ई वायरल हुआ बाइक वारी थींदी आहे। अच्छा जी। मूंखे बि सेखारिजो। हा हलो सेखारियो था तव्हांखे। मतलब बाइक हलाइण मूंखे ईंदी आहे मगर तव्हां हेवी बाइक हलाईंदव पोइ, बाक़ी CD 70 न हलाईंदा। न उहा मूंखे हलाइण ईंदी आहे। नॉर्मल बाइक मूंखे हलाइण ईंदी आहे। त शमा मूंखे हेवी बाइक हलाइण सेखारींदी। शमा चवे थी प्रोग्राम में न प्रोग्राम खां पोइ न प्रोग्राम में तव्हां इहो प्रॉमिस कयो था मूंखे तव्हां हेवी बाइक हलाइण सेखारींदव? बिल्कुल छो न। अच्छा पक्का? हा पक्का। ईअं कॾहिं तव्हांखे छोकिरी खे बाइक हलाइण सेखारी आहे? जी तक़रीबन हैदराबाद में हाणे सभु जेके बि गर्ल्स आहिनि उहे बाइक थियूं हलाइनि। जेके वकील आहिनि उहे सभु बाइक थियूं हलाइनि। हाणे स्कूटी बाइक त नथियूं हलाए सघनि, उन में इलाही गेयर वग़ैरह हूंदा आहिनि। इन जे करे हू पंहिंजी सहूलियत जे लाइ स्कूटी अची वई आहे उहा थियूं हलाइनि पई। अच्छा, इहा इलाही सुठी ॻाल्हि आहे। मतलब तव्हां जॾहिं हैदराबाद में बाइक हलाइण स्टार्ट कई 2009 में त माण्हुनि जो हुन टाइम छा रिएक्शन हूंदो तव्हांखे ॾिसी? माण्हुनि जो इहो रिएक्शन हो, ओ ॾिस छोकिरी थी वञे बाइक थी हलाए, ओ ॾिस छोकिरी थी वञे बाइक थी हलाए। इहो रिएक्शन त हींअर बि हूंदो? बिल्कुलु। हाणे मतिलबु घटि आहे। हाणे तक़रीबन हैदराबाद में इलाही छोकिरियूं बाइक हलाइनि थियूं। मतलब पहिरियों इलाही रेयर हूंदो हो? हैदराबाद में कासमाबाद में मतलब फर्स्ट छोकिरी माया जे बाइक हलाई आहे। अच्छा जी सही। तव्हांजे लाइ बि ताड़ियूं थियणु खपनि। छोकिरी थी करे तव्हां बाइक हलायो था ऐं मतलब इलाही मुश्किल हूंदो आहे ऐं इलाही खां बि इलाही मुश्किल हूंदो आहे। ऐं मगर मां फील करे थी सघां त मतलब जॾहिं का असां वटि असांजी फैमिलीज़ में का छोकिरी चवंदी आहे त हू को अहिड़ो कमु करे जेको मर्द कंदा आहिनि त उन में इलाही मुश्किलात ईंदियूं आहिनि। मतलब अगरि असां चऊं त असां बाइक हलाइण चाहियूं था या को बि अहिड़ो कमु जेको अमूमन असांजे मुआशरे में जेंट्स कंदा आहिनि त उन लाइ इलाही मुश्किलात असांखे मिलंदियूं आहिनि लाइफ में। इलाही खां इलाही मुश्किलात मिलंदियूं आहिनि। उन जे लाइ इलाही कुझु बर्दाश्त बि करणो पवंदो। बिल्कुलु। पोइ तव्हां बर्दाश्त कंदा आहियो? जी बर्दाश्त घणी आहे? बर्दाश्त जी कुवत इलाही आहे। कॾहिं बर्दाश्त बिल्कुलु बि न। मां बि अॼु इहो ई स्टेटस रखियो त लॻे त असां में अलाह सिंह वधीक बर्दाश्त ॾिनी आहे। बिल्कुलु। हा तव्हां में बर्दाश्त आहे? बिल्कुलु हा आहे बर्दाश्त है। सही। तव्हांजी मतलब उन खां पोइ कहिड़ी वीडियो वायरल थी? उन जे बाद ये स्टोरीज वगैरह वायरल थी। स्टोरीज वायरल जे मथे वीडियो बनाई। उहा जेका तव्हां वीडियो मूंखे ॿुधाई अपलोड तव्हांजे अकाउंट मां थी? बिल्कुलु मुंहिंजे अकाउंट में, स्नैक में भी, लाइकी में भी, सब में। ऐं जेको तव्हांजा दोस्त हुया उन्हनि उहा अपलोड न कई? न खाली मां कई। खाली तव्हां कई? सॼो क्रेडिट तव्हां खणी वियो? उन्हीं के इंटरेस्ट ना है ना। वो खाली चिंता जमील भाई आपके साथ बनाएंगे हम, बस बहुत है। वो मुंहिंजा साथी आहिनि, मुंहिंजी हेल्प कंदा आहिनि, सपोर्ट कंदा आहिनि। हा तव्हां पंहिंजी मतलब वीडियोस में सभिनी खां वधीक क्रेडिट कंहिंखे ॾींदो त तव्हांजो मतलब जेके वीडियोस वग़ैरह वायरल थियनि थियूं उन में कंहिंजो हथु आहे? मतलब तव्हां खां वधीक न, तव्हां खां पोइ छो त वधीक तव्हां खां त कंहिंजो बि नथो थी सघे। बिल्कुलु फलक कयां। फलक कयां मुंहिंजो दोस्त आहे त उनजो ज़्यादा क्रेडिट उन ज़्यादा सपोर्ट कयो। बस उनखे कैमरा में ॾिसी थैंक यू चओ। थैंक यू ब्रो, थैंक यू ब्रो, थैंक यू। मैम तव्हांजी वीडियोस में मतलब तव्हांखे केरु वधीक सपोर्ट कंदो आहे? मुंहिंजी 3 दोस्तूं आहिनि इलाही सुठियूं, अक्सा, अलीशा ऐं आयशा। उहे इलाही सपोर्ट कंदा आहिनि। असां हैदराबाद मां बाक़ाइदा हिते कराची ईंदा आहियूं, उन्हनि सां गॾु वीडियो ठाहींदा आहियूं, उहे ई वीडियो वायरल थींदियूं आहिनि। न तव्हांजी सभु वीडियोस वायरल थींदियूं आहिनि? जी जी। तव्हां ईअं छो था सम्झो माण्हू तव्हांजा फैन आहिनि? बिल्कुलु असांजा आहिनि, लेकिन असां सां गॾु पहिरीं तव्हांजा आहिनि, पोइ असांजा। न तव्हांजा पंहिंजा फैन आहिनि, तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी सुञाण आहे। लेकिन जेका हक़ीक़त आहे उहा हक़ीक़त। तव्हां हिकु बाइकर आहियो, मतिलबु केॾी वॾी ॻाल्हि आहे। छोकिरी जेका आहे राइडर आहे, राइडर विली हणंदा आहियो? व्हीलिंग न व्हीलिंग विली वेहो। हाणे शो खां पोइ ॿुधो न, शो खां पोइ वेहो हिकिड़ो तव्हांखे राउंड हणायूं था, पोइ ख़बर पइजी वेंदी तव्हांखे। मां विलिंग खां पोइ न थींदो? पोइ वेहजो त ख़बर पवंदी। मूंखे विलिंग खां पोइ न थींदो आहे। विलिंग खां पोइ न थींदो आहे, ॾिसण में न, वेहजो त पोइ ख़बर पवंदी। अच्छा, मतिलबु तव्हां वन विलिंग स्टंट सभु कंदा आहियो? जी।
मतलब को तव्हांखे बो न थींदो आहे त कॾहिं किरी पवां का न टंग किरिया आहियूं धके इलाही लॻा आहिनि बिल्कुलु। तव्हांजा घर वारा तव्हांजी अम्मी जेका आहे उहा ड्रिजी आहे? अम्मा जेका कार हलाइण घुले ॾिनी आहे चवंदी आहे उहा तूं न हला। बाइक भले हलाए? बाइक भले हला कीअं बि हलाए? जी। वन व्हील अधु व्हील मसलो कान्हे। ख़ैर आहे उहो धकु लॻंदो वरी सही थी वेंदो। गाॾी में बाक़ी छा बो आहे? गाॾी में बसि उहो बिना ब्रेक हलंदी आहे न, उहो तव्हांखे बि ख़बर आहे त कहिड़ी गाॾी हलंदी आहे। तव्हां हलाए कीअं हलाईंदा आहियो? मुंहिंजी गाॾी में त ब्रेक आहे। सही। सिंधी टिकटॉकर तव्हां सुञाणींदा हूंदव या ॾिसंदा आहियो? जी। कंहिंजी वीडियोस वणंदियूं आहिनि? तव्हांजी बसि। मुंहिंजी बसि? बिल्कुलु। कंहिंजी न वणंदियूं आहिनि? न मां तव्हांखे ॾिसंदो ज़्यादातर वीडियोस। अच्छा मुंहिंजी वीडियोस तव्हां ॾिठियूं आहिनि? मां ॾिठियूं। अच्छा थैंक यू मैम। तव्हांखे कंहिंजी वीडियोस वणंदियूं आहिनि सिंधी टिकटॉकर्स में? सिंधी अक्सादियूं। अच्छा तव्हां मुंहिंजी वीडियोस ॾिसंदा आहियो? जी। मुंहिंजा साउंड्स खणंदा आहियो? तव्हांजा ई त साउंड खणंदा आहियूं असां, अलीशा जा ई तव्हांजा। अहिड़ो कहिड़ो टिकटॉकर आहे जंहिंसां मिलण जी ख़्वाहिश आहे? फैज़ू। फैज़ू? बस मिस्टर फैज़ू। ख्वाहिश ना है मगर किथे मुलाकात थई त इंशाल्लाह मिलंदासीं हुन सां ज़रूर। हाँ इंशाल्लाह। बेचारे जो अकाउंट बैन थी वियो वरी ऑन थी वियो। हाँ लेकिन हुन पहिरियों जेको अकाउंट हुयो हुनजो उहो त बैन थी वियो। उहो त बैन थी वियो हक़ीक़त ॻाल्हि आहे। मैम तव्हांजी कंहिं टिकटॉकर सां मिलण जी ख़्वाहिश आहे या पूरी थी वई आहे? तव्हां सां मिलण जी इलाही विश हुई, जेको अॼु तव्हां सां गॾु वेठा आहियूं सिर्फ़ु ॿुधंदासीं अक्सा 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 केरु आई आहे, ॾिसूं त सही अक्सा आहे केरु। पोइ मां हुन सां गॾु वीडियो ठाहीसीं बि रखीसीं बि, हाणे गॾु बि वेठा आहियूं। हाणे त तव्हां मुंहिंजी भेण आहियो जी, लेकिन तव्हां हाणे थोरा मूंखां हाणे तव्हां परे अची वञो। हाणे तव्हां ॿुधायो कंहिंसां मिलण जी ख़्वाहिश? हाणे मूंसां त तव्हां मिली न सीरियसली ॿिए कंहिंसां न आहे मिलण जी ख़्वाहिश। मतलब कोई उर्दू टिकटॉकर, को अंग्रेज टिकटॉकर, को चाइनीज, कोई टर्किश? को बि न, को बि न। जमील सां जमील सां मिली वियासीं। ठीकु आहे ठीकु आहे। तव्हांखे अगरि वर्ल्ड टूर मिले त तव्हांखे हिकु टिकटॉकर सां वञो त कंहिंसां वेंदव? लेडीज़ जा बॉय? तव्हांजी मर्ज़ी। टिकटॉकर त लेडीज़ जेंट्स ॿई आहिनि। मां कवल हफ़्ता सां वञंदुसि। ज़ुल्करन तव्हांखे न छॾींदो। ख़ैर आहे मिली वेंदासीं। जी सर तव्हां खे सम्झो वरी नालो वठंदा तव्हां मूंसां गॾु वेंदव? बिल्कुलु। तव्हांखे मुंहिंजी पिक्चर्स कढणी पवंदियूं, मुंहिंजो सामान संभालणो पवंदो। इवेंट प्रोग्राम में जेको मूंखे शूज़ पातल आहे इहो बि न बंदि कयो आहे त हीउ मुंहिंजो सामान बि संभालींदी। उहो संभालींदासीं, मसलो न आहे। ॾिसो मूंसां टूर करण में न त तव्हां तबाह थी वेंदव। भले असां क़बूल आहे। हिकु त मां तव्हांखे एॾो घुमाईंदमि तव्हां बुख बि मारींदीमांव। उहो अॼु सॼो ॾींहुं मरूं पिया, ख़बर आहे, उनजो अंदाज़ो थी वियो आहे। मतिलबु मां चवंदी आहियां अगरि घुमण आहियूं न त घुमो, खाइण पीअण में टाइम वेस्ट न कयो। हक़ीक़त ॻाल्हि। हा लेकिन इहा ॻाल्हि ग़लति आहे, माण्हुनि जो बीपी लो थी वेंदो, कंहिंजो वरी हाई बि थी वेंदो आहे। ठीकु आहे त तव्हां मूंसां वर्ल्ड टूर कंदो? जी हा। तव्हां राज़ी आहियो? मां राज़ी आहियां। मूंखे 100 चकर कोई वर्ल्ड टूर कराए मां वेंदमि। पाकिस्तान टूर कंदो? वर्ल्ड टूर? पाकिस्तान टूर? वर्ल्ड टूर न मां पाकिस्तान एॾो ख़ूबसूरत आहे। लेकिन पाकिस्तान त पंहिंजो मुल्क आहे न, उहो त कॾहिं बि वञी था सघूं। असांखे वर्ल्ड टूर मुफ़्त में मिलियो होॾे तव्हां छो नथा वञो? बसि ओॾे बि वेंदासीं, पोइ मुफ़्त में मिलिया त ज़रूरु। मां पाकिस्तान टूर में तव्हां सां गॾु न हलंदमि। छो? मां इलाही घुमियल आहियां। वर्ल्ड टूर में तव्हां अगरि वञो बसि ठीकु आहे, वर्ल्ड टूर कंदासीं। तव्हां पाकिस्तान टूर कंदो? वर्ल्ड टूर? वर्ल्ड टूर पाकिस्तान त घुमल आहे न। हा वर्ल्ड टूर ऐं पंहिंजो मुल्क त पंहिंजो आहे न। कॾहिं वीज़ा जो एॾो मसलो, वरी हे वरी हो। टिकटॉक तव्हांखे लाइफ में कहिड़ो फ़ाइदो ॾिनो आहे? फ़ाइदो त को कोन आहे, फेम ॾिनई, रिस्पेक्ट, मोहबत कंदा आहिनि माण्हू, मिलंदा आहिनि, रिस्पेक्ट कंदा आहिनि। मतिलबु तव्हां प्रोग्राम में वेठा आहियो, कचहरी कयो था, KTN जहिड़े इंटरनेशनल ग्लोबल चैनल ते वेठा आहियो, अञा तव्हांखे फ़ाइदो न मिलियो आहे? न बिल्कुलु फ़ाइदो। मतिलबु जॾहिं मां टिकटॉक ते हुयसि ऐं मूंखे हिकिड़े चैनल ते ऑफर आई त तव्हांखे एज़ अ गेस्ट अचिणो आहे त मां त एॾी ख़ुशि थी वियमि। मतिलबु मुंहिंजा सभु दोस्त हाणे बसि नख़रा कंदा आहिनि त जॾहिं कोई असांखे कोई घुराईंदो आहे, लेकिन जॾहिं असांखे फर्स्ट कॉल आई न, तव्हांजो ई फर्स्ट इंटरव्यू आहे चैनल ते जी, त मतिलबु मां हिकिड़ो पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस शेयर कयां थी। जॾहिं मूंखे पहिरियों चक्कर कॉल आई त असांखे एज़ अ गेस्ट तव्हांखे घुराइणो आहे तव्हांजी टीम खे, त मां एॾो ख़ुशि थी वियमि त मां चयो यार मतिलबु कीअं असांखे एज़ अ गेस्ट घुराइनि था, असां वेंदासीं, छा ॻाल्हाईंदासीं, असांखे इलाही ख़ुशी थी। नर्वस थी वञे माण्हू, नर्वस बि थी, मतिलबु थी हुयसि, लाज़मी सी ॻाल्हि आहे। TV आहे, मतिलबु अगरि असां टिकटॉक मोबाइल में ठाहियूं था त उहा असांखे ख़बर आहे अगरि सुठी न ठही
त असां इहे कैंसिल बि करे था वठूं जी बिल्कुलु लेकिन जॾहिं असां टीवी ते वञूं था ऐं अॻु हुते मतिलबु सॼी हिकिड़ी टीम आहे वरी एॾा माण्हू हुननि जे विच में ॻाल्हाइणो आहे त पोइ इलाही मुश्किल आहे उहो वरी दुनिया ई अलॻि आहे बिल्कुलु त उन मतिलबु ख़ुशी थी त असांखे बि टीवी ते घुराइनि था हक़ीक़त ॻाल्हि सर तव्हांखे कीअं महसूसु थिए थो इलाही सुठो थो थिए लेकिन स्पोर्ट जे हवाले सां असां इंटरव्यू ॾिना आहिनि न एज़ अ टिकटॉकर त तव्हां ॾियो था फर्स्ट टाइम न जी जी इलाही ख़ुशी थी थिए पई जी कीअं ख़ुशी थिए थी तव्हां पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कीअं कंदा आहियो हा मतिलबु तव्हांजो जेको गेटअप आहे मां तव्हांजी गेटअप ते थी अचां हिकिड़ो मर्दाणो गेटअप आहे जी माण्हुनि खे लॻंदो हूंदो त तव्हां छोकिरा ई आहियो जी जी अलाए घटि माण्हुनि खे लॻंदो हूंदो तव्हां छोकिरी आहियो जी तव्हां ऐं मां हिकिड़ो सीन बि कयो शायदि तव्हांखे यादि हूंदो कहिड़ो जेको मामा खे चयो त छोकिरो यकीन न पियो करे त हू तव्हां सां वरी चिंबड़े पियो तव्हांखे थप्पू पियो हणे वरी जॾहिं चऊंसि पिया तव्हां छोकिरी आहे त हो सॉरी सॉरी बाबा सॉरी पर वरी उन खां पोइ बि तव्हांखां पुछा कंफर्म पियो करे त वाक़ई में इहो आहे या कोन्हे को न पोइ हिन गेटअप जे पोयां वजह छा आहे गेटअप जे पोयां वजह छा आहे जॾहिं स्पोर्ट्स में आयमि न मां पोइ मुंहिंजो गेटअप चेंज थी वियो पहिरियों तव्हां छोकिरी हुयो छोकिरी मां हाणे बि आहियां मतिलबु पहिरियों तव्हांजो गेटअप छोकिरियुनि वारो हुयो जी हा वार वॾा लिपस्टिक वार एतिरा ई हुया लिपस्टिक वग़ैरह न लॻाईंदा हुआ त पोइ तव्हां छा चेंज छा कयो आहे पंहिंजो सॼो गेटअप सिर्फ़ु ड्रेस चेंज कई आहे अच्छा जी मतिलबु तव्हांजो जेको पर्सनैलिटी आहे उनमें तव्हां पंहिंजो मतिलबु उहा चेंज कई आहे जी पहिरियों तव्हां अहिड़ा कपिड़ा पाईंदा आहियो हाणे तव्हां अहिड़ा पायो था जी हा अच्छा तव्हां वधीक कमीज सलवार पाईंदा आहियो पैंट शर्ट वज़न वधीक हिन जे लाइ शलवार कमीज पायूं ऐं पैंट शर्ट पाईंदा हुआ अच्छा मतिलबु जॾहिं असां का बि स्पोर्ट्स जी काई शइ में या जिम वग़ैरह या को जॉगिंग वॉक कुझु बि कयूं था न उनखे कंटिन्यू रखूं था त असां फिट आहियूं जी अगरि 2 महीना 3 महीना बि तव्हां छॾे था ॾियो तव्हांजी बॉडी तव्हांजी फिज़िक्स हर शइ सफ़ा ख़राबु थी थी वञे एक्सीडेंट थियो न त मुंहिंजी हीअ जॻह टंग कान्हे या सुन लॻी पई आहे त इन जे करे मुंहिंजो वज़न मतिलबु हिते अगरि मां धकु हणां तव्हांखे फील न थींदो न अच्छा मतिलबु अगरि मां हिते कुहाड़ी हणां एॾी बि सुन आहे अच्छा जी ठीकु आहे त पोइ तव्हां हाणे थुला थी विया हो इन जे वजह पोयां वजह इहा आहे तव्हांजो एक्सीडेंट जी हा ठीकु आहे लाइफ में एक्सीडेंट थींदा रहंदा आहिनि तव्हांजे इन एक्सीडेंट जे हवाले सां असां सभिनीनि खे हिकिड़ो गीत ॿुधाईंदासीं त सभु हिकिड़ो गीत ॿुधो ऐं क्षमा जे ॾुख में शरीक थियो वेलकम बैक तव्हां सभिनीनि गानो ॿुधो उमेदु कयां थी सभिनीनि खे वणियो हूंदो हाणे मां क्षमा खां पुछंदमि त हीअं हाणे जेको नेक्स्ट आहे हू छा मतिलबु कंदी पाण सां जो हू वापसि छा अहिड़ो कुझु न थी चवां मां चवां थी अहिड़ो तव्हां वापसि छा कंदव जो वापसि फिट थी वेंदो जीअं तव्हां पहिरियां हुयो फिटनेस कंदमि टाइम पाण खे ॾियणो पवंदो हाणे नथा ॾियो न बिल्कुलु बि नथा ॾियूं छा कंहिंखे था ॾियो फैमिली खे जी वॾी मां आहियां घर में त ज़िमेदारियूं इलाही आहिनि त पंहिंजी फिटनेस ते इलाही तव्हां घर में सभिनीनि खां वॾा आहियो जी जी तव्हां खां वॾी भाउ भेण कोई बि न आहे न सभिनि मां वॾी मां आहियां अच्छा जी बाक़ी सभु नंढा आहिनि तव्हांजी आपी वग़ैरह सभु तव्हां खां नंढियूं आहिनि सभु नंढियूं आहिनि मां सभिनि मां वॾी पोइ पंहिंजी नंढी भेण खे बि आपी इहो हिन में अलाए कोई फॉल्ट आहे इहो कहिड़ो फॉल्ट आहे कहिड़ी भेणनि में जो तव्हां न हिकिड़ी भेण खे आपी चओ पिया मूंखे लॻंदो तव्हांजी उहा वॾी भेण आहे जंहिंजा ॿार बि आहिनि हिकिड़ो प्यारो क्यूट हा न न हुनखे अधी चवंदा आहियूं असां भेण नंढी हुजे या वॾी हुनखे अधी ई चवंदा आहियूं असां आपी आपी बसि आहे हिकिड़ी वॾी भेण हुनखे आपी चवंदा पोइ उहा तव्हांजी भेण तव्हां खां वॾी आहे मूंखां वॾी आहे ऐं जेको हाणे तव्हां चओ रिश्ते में वॾा न हाणे न चओ त मां सभिनी खां वॾी हाणे वॾी भेण बि आपी थियल आहे मुंहिंजी हिकिड़ी जी जी अच्छा ठीकु आहे इन जी फैमिली जे बारे में जेको फैमिली ट्री आहे बाद में डिस्कस कंदासीं पहिरियों असां वठूं था नंढो ब्रेक त ब्रेक ते वञूं था मिलूं था हाणे ब्रेक खां पोइ वेलकम बैक तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सर शो में भलीकार असां वटि मौजूदु आहे सैम रिन ऐं जमील जी त जमील खां मां पुछंदमि त जीअं हुन मूंखे हिकिड़ी पहिरियों स्टोरी ॿुधाई ईअं का पहिरियों हाणे का स्टोरी ॿुधाए उन खां पोइ सेगमेंट खेॾंदासीं उन खां पोइ का टिकटॉक जेका तव्हांजी वधीक वायरल थी हुजे उन जे बाद उहा बि का स्टोरी हूंदी
बिल्कुलु स्टोरी आहे उहा बि। उहा इहा स्टोरी आहे न, पहिरीं मां वॾो माण्हू हूंदुसि, मूं सां गॾु मैनेजर हूंदो, हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो अमरा वेठो हूंदो रोड ते, मां मटींदुसि, ठीकु आहे, मां हुनखे 100 रुपया ॾींदुसि, वरी ॿिए चकर मां मुंहिंजो ॿियो चकर थींदो, वरी मां मटींदुसि, वरी हुनखे मां कुझु ॾिलाईंदुसि, वरी ॿियो जेको चकर ईंदुसि उनखे सीउ ते पींदो, मां पंहिंजी जैकेट पंहिंजो शूज़ उनखे ॾिलाईंदुसि, ठीकु आहे, मां वरी अॻियां वेंदुसि पंहिंजी गाॾी में। ॿिए दफ़ा जेको ईंदुसि न, ॿिए दफ़ा मुंहिंजो पार्टनर ईंदो, मुंहिंजो मैनेजर ईंदो, उहो गरीब पुछंदो यार आपका साहब कहाँ है, तो वो चवंदो साहब का तो एक्सीडेंट हो गया, साहब तो देख नहीं सकता अभी, तो उहो मथे हथ खणी दुआ कंदो, ठीकु आहे, उन बाद वेंदो लो, उन बाद मां खे अखियूं ॾिलाईंदो केरु, मतिलबु उहो ई अमरो तव्हांखे अखियूं ॾींदो, मां वापसी ईंदुसि, मां हुनखे खीसे में पैसा कढी ॾींदुसि, मतिलबु ऐं हीअं ॾींदुसि पियो, उहो हथु कोन खणंदो, ऐं हुनखे चवंदो इसको क्या हुआ, तीन साहब इसीने तो आपको आंखें दी है, इसकी वजह से तो आप देख सकते हो। अरे वाह 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 वाह, ज़बरदस्त। ये भी स्टोरी असांजी इलाही हिट थी, मतिलबु इहे तव्हांखे स्टोरी कीअं आई ज़हन में? ये बस सोचींदे सोचींदे ज़हन में अची, असांखे मुंहुं ज़बानी यादि थी वई आहे, मां 3 दफ़ा बनाई आहे, हिकु दफ़ा स्नैक ते, लाइकी ते, टिकटॉक ते, अलॻि अलॻि। अच्छा, मतिलबु तव्हां टिकटॉक ठाहे रखंदा आहियो, डेली ठाहींदा आहियो, मतिलबु छा? मां सोचे लाहींदो आहियां, पोइ स्टोरियूं जा कंहिंजी कॉपी करे लाहींदा आहियूं, कॉपी असांखे वॾो VIP तरीक़े सां करिणो ईंदो आहे, जा कॉपी करे लाहींदा आहियूं, जा पंहिंजे दिमाग़ में। पाकिस्तानी में नकल में मास्टर न पाकिस्तानी में न इंडियन जी कॉपी करी न, पाकिस्तान जेके तव्हां स्टोरी बनाई आहे, मूंखे पसंदि आई आहे, असां स्टोरी बनाई, मां हुनखे कॉपी करे लाथी, मां हुनखे बेस्ट कॉपी कई त मूंखे ज़्यादा लाइक मिली आहे, तव्हां खां ज़्यादा मिली था सघनि, तव्हांखे कम मिली था सघनि, इहे उनजे मथे हूंदो आहे न, एक्टिंग जे मथे, एक्टिंग जे मथां हूंदो आहे, बिल्कुलु इहे ॻाल्हि। ठीकु आहे, हाणे जेको सेगमेंट आहे इहो हेडफोन वारो आहे, तव्हां हेडफोन पाईंदव, तव्हां गानो हलंदो, कोई बि म्यूज़िक हलंदो, मां पोइ तव्हांखे लिपसिंग कंदमि, तव्हांखे ॿुधाइणो आहे, छो त हीउ टिकटॉकर जो शो आहे न, असां लिपसिंग में माहिर हूंदा आहियूं, जी जी बिल्कुलु, त मां लिपसिंग कंदमि त तव्हां ॿिन्हिनि खे ॿुधाइणो त मां छा थी चवां, गैस करे, ठीकु आहे, इहो गेम स्टार्ट कंदासीं सैमरन खां, म्यूज़िक हलायो कयूं, जी जी ऑन थी वियो। दाक्सा शो छा थियो? वरी चओ, दाक्सा शो, दाक्सा शो, छा? हथ हाइट कयो, हथ हाइट कयो, पायो लायो न, हथ हाइट कयो, कुझु ॿुधण में कोन, हा त इहो त तव्हांखे ॿुधाइणो आहे न, मां छा थी चवां, इहो ई त गेम तव्हां आहे। कुझु चओ त ॿुधण में अचनि। हा, द अक्सा शो, अचो, काॾे अचो, द अक्सा शो, वरी चओ, द अक्सा शो, एंड वारो ई तो सम्झ में अचे, छा थी चओ? न, शो शो छो, शो, सो, इहो लाइणो न आहे, तव्हांखे इहो पाइणो आहे, पायो सैमरन, ओके, शम्मा, क्षमा, पंहिंजो नालो हीअं ॿुधाई, बाक़ी दाक्सा शो सम्झ नथो अचे, पायो सैम, चूहड़ चमाली, अक्सर जमाली, चूहड़, वरी चओ, जी, चूहड़ चमाली, वरी चओ, चूहड़ चमाली, अलाए सम्झ में कोन थो अचे। तव्हां चओसि आराम सां लिपसिंग कजो, चूहड़ जमाली, आवाज़ अची वेंदसि, ॿुधायो न, कुझु त चओ, अलाए छा, जमाली, हा अॻियां, जमाली सम्झ, चूहड़ चमाली, चूहड़ जमाली, हा तेरी बेस्ट बेस्ट, ओके, गाना खत्म थी विया, गानो ख़तम थी वियो, मां वरी लॻायां, ईमानदार माण्हू आहे, हलियो ॾिसो, मोलाई माण्हू आहे, त मोलाई माण्हू ई सही आहे, ईमानदार हूंदा आहिनि, फुल साउंड आहे, ॾिसो जूता बि मर्दाना पाता अथनि, इन जे शूज़ ते कोई ज़ूम करे न प्लीज़, त शूज़ मां चवां थी त व्यूअर्स शूज़ बि ॾिसनि, तव्हां पंहिंजा थोरो पेर अॻियां कयो, हीअं त माण्हू तव्हांजा शूज़ बि ॾिसनि न, कंहिंजी पसंदि जा शूज़ आहिनि, आवाज़ ई नथो अचे, मुंहुं पिया ॻाल्हायो, न इहे शूज़ कंहिंजी पसंदि जा आहिनि, मुंहिंजी पसंदि आहे।
पंहिंजी पसंदि जाइन तव्हां वे शूज़ बि मर्दाना पाईंदा आहियो जी माशाल्लाह ना पाए सैंडल पाईंदम तां जहिड़ो ईअं हील हा किरी पवंदम जल्दी पायो तव्हां हे पायो तव्हां छो लाथो हैवी बाइक वरी चओ हैवी बाइक हैवी बाइक हा समझी वई मुंहिंजी हिकिड़ी टंग नकली आहे वरी चओ मुंहिंजी मुंहिंजी हिकिड़ी हिकु टंग टंग नकली आहे तव्हां यार छा में विझी छॾियो वरी चओ मुंहिंजी हिकिड़ी टंग हथ हेठि मुंहिंजी हिकिड़ी टंग नकली आहे मुंहिंजी हिकु टंग टंग नकली आहे मुंहिंजी हिकु टंग नंढड़ी आहे बस न बस मुंहिंजी हिकु टंग नकली आहे मुंहिंजी हिकु टंग हा वरी नकली आहे नंढी आहे नंढी वॾी कीअं थी सघे नकली आहे फेक आहे नकली लंगड़ी बाय नकली सॉरी वरी चओ नकली नकली चरी अरे टंग की चरी थी नकली टंग हाँ हाँ नकली लंगड़ी बेटा आपकी बारी आई रेडी की थी करे नकली सो वरी चओ नकली नंढड़ी नकली नकली हाँ ओके छा मुंहिंजी हिकु टंग नकली आहे जी पायो गानो खत्म थी वियो वरी वरी मां लॻायां हले तो म्यूजिक जी आवाज अचे थी हा हाणे हलियो इहो सही आहे गानो ओ जा टाइम थी वियो ओ AEIOU वरी चओ थोरो सही एॾी जल्दी जल्दी था चओ AEIOU नथो चइयो A एक हिकु A ए E डी E ई I आई O ओ U U यू हाँ। ओके वोवल्स न हूंदा नंढ लाइ पढ़ंदासीं AEIOU असांजो प्रोग्राम हा सही हाँ असां पंहिंजे प्रोग्राम में वोवल्स बि सेखारियूं था हे पायो पायो 7 1 7 सवेरे घर वञा उहा उम्मीद तव्हां मां कोन्हे न घर वारनि खे न मूंखे न कंहिंखे हिन जो गेटअप मर्दाणो आहे न त घर वारनि खे बि एॾी टेंशन न हूंदी हूंदी हा हा त छोकिरो आहे अची ईंदो अञा ॿिनि टिनि खे कुटे ईंदो 7 1 7 सत 7 सेवन 1 वन 7 सेवन हाँ 1 वन 7 सेवन वन सेवन सही था चओ थोरो थोरो मिसिंग आहे बस अच्छा हा ओके 7 1 7 सेवन वन सेवन 7 1 7
7 1 जा जा चा जा छा जा जा सा जा 7 1 जा 7 7 1 सा 7 शुक्र ओके 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 बस पायो न छो सा तो मुझे मुंह में थोड़े रोड़ी 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 पो रोड़ी लोली सही ॿुधायो तव्हां ओके तो बार बार ना पूछो इलाही मज़ो आयो तव्हां सां इहा गेम खेॾी हिकिड़ो आख़िरी ना ना बस हाणे बस हिकिड़ो आख़िरी घोटकीअ जा पेड़ा घोटकी रोड़ी जा पेड़ा न तूं आंदा छा त पेड़ा घोटकी घोट घोट न हूंदो? चेंज चेंज छोकरी छोकरी घोट अरे तव्हां ॿुधायो गोट सेरो सेरो मोड़ बधु सेरो नहीं आ रहा घोटकी फिर से बोलो गोटकी या पेड़ा गोटकी जा पेड़ा रोड़ी जा पेड़ा ना ना गोटकी जा पेड़ा रोड़ी जा ना किथे रहे रोड़ी घोटकी जा पेड़ा अच्छा ओके सॉरी ठीकु आहे इहे तव्हां पेड़ा त तव्हां ॿुधा हाणे लेकिन असां ये चेंज करना छो ॿियो लगा हाणे तव्हांजी वारी ख़तम थी वई हाणे मुंहिंजी वारी आहे लगा न हाणे असां गानो ॿुधंदासीं गाने खां पोइ हिन जी गेम कंटिन्यू कंदासीं जमील जी त काॾे न वञो गाने खे इंजॉय कयो मिलूं था हाणे गाने जे ब्रेक खां पोइ वेलकम बैक तव्हां सभिनीनि गानो ॿुधो हाणे असां इहो गेम खेॾंदासीं जमील खां त जमील पाए हेडफोन्स तव्हांखे सी थो लॻे एसी बंदि कयूं चेंज कयो सी त पए पियो न कमज़ोर आहियूं न छा कयूं हा सॉन्ग चेंज कयो सॉन्ग लॻो पियो यार ना इहो न ॿियो लगायो छो तव्हांखे छा आहे ना ना ॿियो सॉन्ग लगायो इहो स्लो आहे न हा स्लो सॉन्ग आहे तेज आवाज़ तव्हांखे अचे पियो तव्हांजो स्लो सॉन्ग आहे सफ़ा स्लो सॉन्ग अकेला हुयासीं अकेला ही आयूं मुंहिंजे में म्यूजिक वारो हुयो म्यूजिक वारो लगायो विसारे इहो बि छॾियो music ईंदो जिन मुसीबतनि में मूंखे इहो यादि कयां मां ज़रूरी त नाहे ठीकु आहे इहो गानो हले थो न जी। हा हा तव्हां पायो स्लो गानो आहे इहो न आहे स्लो हीअं मथां खां पायो वार न ख़राबु थी वियो न थिया मां सुबुह शाम मैं सो के उठाऊं नहीं सुबह शाम मैं सो जाऊं सुबह सिंधी में आ आज तव्हां ॿ ॿुधायो लफ़्ज़नि सिर्फ़ु ॿ लफ़्ज़नि सफ़ा डेली ॾिसंदा आहियूं हर वक़्तु ख़बर आहे महसूसु कंदा आहियूं ॾिसंदा आहियूं सुबह शाम सुबह रात सुबह सुबह शाम सवेर सुबह सुबह शाम शाम ये बुटो पायो काॾे वियो जिथे लिखियलु हुया पुराणी हवेली हा हुनखे वञे तो फुल म्यूजिक लगायो हिनखे गुस्सो थो अचे छा थियो? तव्हां गानो चेंज कयो हुनखे गुस्सो थो अचे अलाही तेज आवाज़ आहे जेको म्यूजिक वारो लगायो चलो उहो ई लगायो चलो मां लॻायां हो गाॾे वियो शो ॾाढो सुठो आहे तुंहिंजो नालो सुठो आहे शो 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 तुंहिंजो न शो जो शो जो अली शाह शो, साहब शो। हिकिड़ो कुतो हुयो हुनजो नालो हुयो मरी वियो वीचारो शो अच्छा सॉरी ओके ॿियो
हो जमा लो हो जमा लो हो जमा लो। आवाज तेज है, आवाज तेज है। लियारी जहाज एड़ो जो केड़ो तो पानी के अंदर से। लियारी हेलीकॉप्टर सही लियारी ली 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 लाली बाई। चेंज कर। जगह जो नालो आ अच्छा। कराची जी। अच्छा अच्छा हाँ लगा थोड़ी है? खतरनाक जगह है। खतरनाक जगह। हाँ हाणे समझी भी दो। चलो लियारी कराची लियारी मोहनजोदड़ो। मोहन जो थोड़ो कराची में कदी कराची जी जगह है कराची जी मतलब वो जगह कराची में आ मोहनजोदड़ो तो परे आन लाड़काने साइड आ न हाँ। ही कराची में आ कराची में कराची में तो इलाही जगह हाँ हाँ तो पायो न लियारी 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 हेडक्वार्टर लियारी गाड़ियों का अड्डा। गाड़ी अड्डा नहीं जगह है जगह 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 चेंज करो जगह चेंज करो ना, आप पता नहीं। लियारी अच्छा अब वो कौन अभी वहां जाएगा। यही तो बहुत सही है। पहनो दोबारा पहन। मकली टकली मकली टकली मकली टकली मुआजर कैंप है ना। कितने कॉन्फिडेंस है मुहाजिर क्या है ना मकली मकली टकली जो समझ है बोलते जाओ, ऐसे खामोश नहीं बैठना। अच्छा, अच्छा। हाँ, आ जाएगा ऐसे आजा। मकली बांग्लादेश। हाँ सही मच्छी चावल खाईसू सही बोला ना। बिल्कुल परफेक्ट। गलत है वापस पढ़ो। अच्छा गलत है। मकली मकली भैंस का बाड़ा। मकली ठीक आहे। इन जो जवाब असां वठूं था नंढे ब्रेक खां पोइ इहो गेम कंटिन्यू कयूं था। त काॾे न वञो, असां सां गॾु रहो। इलाही गेम में मज़ो थो अचे। मिलूं नंढे ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। तव्हां सभु ॾिसी रहियो द अक्सा शो। अक्सा शो में मौजूदु आहे सैम रिंद हैवी बाइकर ऐं जमील जी कंटेंट क्रिएटर। जी जमील तव्हां पायो न मां तव्हांखे ब्रेक में न ॿुधायो आहे। हा चए पियो हाणे बसि कयो। मकली टकली गानो हले थो? शमा ॾेख हले पो हले पियो। हले पो हाँ लगाए। हाँ शमा ॾे गाना हले थो? मोबाइल अच ॾेख न। हले पो यो ॾिस हले पो। आवाज़ घटि आहे छा? दम 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 जो साउंड। मूंखे ॾेखारियो। गानो चेंज कयो न, इहो सफ़ा स्लो आहे। आवाज़ बि वधायोसि। आवाज फुल आहे, गानो थोड़ो स्लो। हा हा इहो सही आहे। मुंहिंजी बारी में बि गानो हूंदो। मां गानो यादि रखो। गाने जी आवाज़ स्टूडियो में एॾो स्पीड वारो। मकली टकली मकली टकली तू बता।
तेरा समझ जो कोनी मैं ॿुधा बसि न सम्झासि मकली मकली मक 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 न हूंदी आहे मक मक मैं घर जा रही हूँ। हाँ शो करके दोनों को घर जाने की जल्दी है, मैं घर जा रही हूँ। मकली टकली मकली टकली मकली टकली चलो वरी वरी मकली वरी आयो पायो वरी हाँ ओ पूछी तो गयो मेरा गांव किधर है ओ मुंहिंजो ॻोठ काथे आहे मुंहिंजो ॻोठ काथे आहे। हाँ ये समझ आ गया ठीकु आहे लास्ट उन खां पोइ मुंहिंजी वारी घोट कुंवार घूंघट कुंवार सेरो हाँ वही घोट चाहिए कुंवार घोड़ो घोड़ो घोड़ा 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 सही 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 घोड़ा अड़े चरियो हाँ हाँ चरियो मां चरियो आहियां। इन लॻे थो शो ॾिठो आहे छो त हीउ कुझु जोड़ा चवे थो जेको मां शो में चयनि न उहो कोन्हे घोट कुंवार वार घोट सहरा सेरो घोट घूंघट घोट घोड़ी दूल्हा दूल्हा गुगर दूल्हा दूल्हा घोट दूल्हा घोट दूल्हा ना घोट घोट अॻियां बि आहे घोट दूल्हो हिकिड़ो ई थियो न। हा अॻियां बि हले थो न अञा अञा अने पोयां हा मतलब घोट का स्टार्ट थींदो न। हा कुंवार दुल्हन कुंवार दुल्हन हा दुल्हन घूंघट लाईंदी। स्टोरी ने पार्ट आ दिया बस घोट कुंवार बस खत्म एतिरो खत्म न? हा हाणे मुंहिंजी वारी तव्हां भाई हिकिड़ो पुछो सही आहे मूंखां मतलब डिस्कस मां हिकिड़ो पुछां हियो हिकिड़ो पुछां हा बस या न हा केड़ो पूछे फिर केड़ो पूछो लगाण ते दे न। आराम सां ओके आलू 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 बोल आलू 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 छुरी चम्मच कांटो आलू ढक आलू आलू ढोल आलू बॉल फुटबॉल तव्हां ॿुधायो न हिकिड़े मिंट में ॿुधाईंदो आलू 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 चाहे आलू 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 हाँ गुड गुड आलू 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 हल अले फले मैं हो हाँ प्रोटोकॉल हाँ मैं हो प्रोटोकॉल पैनाडोल मैं हो मैं हो या मैं हे छा थी चवे मैं हो मैं हो मैं हूँ हाँ ना मैं हो नहीं ऐसे बोलो जिन हवा पानी नहीं ये सब्जी का नाम है रूह मैं आत्मा। हो, मैं हो मैं अक्सा हो अक्सा बोलो अक्सा मैं हूँ मैं हो मैं हूँ मैं हो मैं हो हाँ? खानी शिया कभी खाया भी नहीं होगा मैं हो मैंगो नो मैंगो। नो मैंगो मैं हो मैं हो खाने बैंगन सालन रोटी चावल मैं मैं हो मैं हो मैं हो मैं हूँ यू मैं छाए हो वो छाए मैं हो मैं तो खादो खादो भी नहीं होगा। छा मैं वो मैं हो मैं खाना हो हुआ। मैं हो मैं वो सब्जियां खाने वाली सब्जी वाली मैं खाने हो वाली, हाँ। एडी मुश्किल जिंदगी माने ॾिठी आहे न मां ॿुधी त आहे आसान ॿुधायो अथई इन्हें सही सही ॿुधायो ॿुधायो पोइ तोखे पाण शर्म हुजे न हिन सही ॿुधायो न ही गेम मुंहिंजो सभिनी खां फेवरेट सेगमेंट आहे छो त हिन में कंफ्यूज़ थी वेंदा आहियूं हाणे रैपिड फायर कंदासीं जल्दी जल्दी बचपन या जवानी जल्दी जल्दी रैपिड जवानी घर जी मानी बाहर जी मानी ॿार जी मानी टिकटॉक या इंस्टाग्राम टिकटॉक सर्दी या गर्मी सर्दी सर्दी बर्दाश्त तेरे एसी था बंद कराओ शादी दियो सर्दी तो सर्दी है ना सिंधी टिकटॉक उर्दू टिकटॉकर्स सिंधी पाकिस्तान टूर वर्ल्ड टूर पाकिस्तान लव मैरिज अरेंज मैरिज अरेंज मैरिज
No love. शरीफ है बच्चा। फिर फ्रेंड्स गैदरिंग, फैमिली गैदरिंग, फैमिली गैदरिंग बेस्ट। घरेलू बाले। ठीक है। बाहर की दुनिया खराब। बचपन या जवानी? बचपन। घर जी मानी बाहर जी। बाहर फैमिली गैदरिंग, फ्रेंड्स गैदरिंग? फ्रेंड्स गैदरिंग। हाँ ख़बर ही नहीं जवाब, ये जवाब हूंदो। घर जी मानी बाहर जी मानी घर जी बाहर जी ॿाहिरि हुजां, दोस्तनि सां हुजां, बचपन हुजे, ॿाहिरि हुजां। ठीकु आहे। पाकिस्तान टूर, वर्ल्ड टूर? वर्ल्ड टूर। ओके, स्टेटमेंट चेंज थी वई। सर्दी या गर्मी? सर्दी। टिकटॉक या इंस्टाग्राम? इंस्टाग्राम। पोइ टिकटॉक छो था हलायो? टिकटॉक ते नंबर न वेंदो आहे न हेॾे होॾे, नंबर टिकटॉक ते नंबर नथा ॾेई सघूं न हिक ॿिए खे। सही। ऐं कोई राब्ते में बि नथो अची सघे। इंस्टाग्राम ते त इंस्टाग्राम सही आहे। है न, पोइ तव्हां टिकटॉक बंदि कयो? न न उहो न कंदासीं। पोइ तव्हां इंस्टाग्राम छो चूज़ कयो? हलो टिकटॉक। अच्छा सही आहे। ईस्टर्न या वेस्टर्न? वेस्टर्न। तव्हां एॾा देसी थी करे तव्हांखे वेस्टर्न, मतिलबु तव्हांखे पतलून वधीक वणे थी? जी। मतिलबु तव्हां देसी स्टाइल तव्हांखे नथो वणे? वणंदो आहे उहो, लेकिन घटि। अच्छा, पोइ तव्हां पातो छो आहे हाणे? बस तव्हांजो गेटअप सॼो सफ़ा देसी आहे। तव्हांखे हाणे ओड़ो करे ॾेखारींदासीं। वेस्टर्न? जी। अच्छा, अॼु तव्हांजो उहे गेटअप बि चेंज आहे, तव्हां कैप न पाती आहे, वार बि तव्हांजा स्ट्रेट आहिनि, उहे तव्हांजा वार करली आहिनि न? जी जी। पोइ हिनजे पोयां वजह छा आहे? व्यूवर्स खे ॿुधायो थोरो। कहिड़ी वजह? वार नेचुरली अहिड़ा। स्ट्रेट? न न न करली। पोइ अॼु तव्हांजा वार चेंज आहिनि छो? इहो अक्सर जी महिरबानी। छो? कैप लाराए छॾियो, वार स्ट्रेट कया। अच्छा जी। पोइ तव्हां असांजे प्रोग्राम में असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। तव्हां ॿुधायो त तव्हांखे कीअं लॻो आहे? असांखे इलाही सुठो अच्छा, पर्सनली मां तव्हांखे ॿुधायां, शर्मा जी नेचर इलाही डाउन टू अर्थ आहे। इलाही घटि माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके सफ़ा तबियतनि मलाई हूंदा आहिनि, जिन्हनि जी तबियत में गुस्सो न हूंदो आहे। हिन जी तबियत में गुस्सो कोन्हे। मतिलबु अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मुंहिंजी तबियत में गुस्सो इलाही ज़्यादा आहे। मुंहुं में एॾो गुस्सो आहे, एॾो गुस्सो आहे, लेकिन उहो मां बर्दाश्त करे वेंदी आहियां, उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन मुंहिंजी तबियत में गुस्सो आहे, हेॾा गुस्सो ई कोन्हे। तव्हांजो अञा पालो न पियो आहे न? न न, तबियत में गुस्सो कोन्हे, पालो तव्हांजो मुंहुं खां पई वियो आहे, न पियो आहे? पकी ॻाल्हि आहे? पियो आहे, पियो आहे, इलाही दफ़ा पियो आहे। न, तबियत इलाही सुठी अथसि, इलाही मोलाई तबियत आहे, इलाही थधी तबियत आहे। इलाही घटि माण्हुनि जी अहिड़ी नेचर हूंदी आहे। मुंहिंजी हिकिड़ी ख़ाला आहे माण्हू, उनजी बि नेचर अहिड़ी आहे। हे ॿई पाण में बेस्ट फ्रेंड्स बि आहिनि, ऐं पाण में कचेरी बि कंदा आहिनि, छो त ॿिन्हिनि जी तबियत पाण में मिले थी। ठीकु आहे। तव्हांखे प्रोग्राम में कीअं लॻो? छो त मूंखे इलाही मज़ो आयो तव्हां सां प्रोग्राम कंदे। तव्हां इलाही सुठा मतिलबु टैलेंटेड आहियो, ऐं मुंहिंजी दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे ज़िंदगी में अञा वधीक तरक़ी ॾिए, छो त तव्हां में इलाही टैलेंट आहे, हिकिड़ो पोटेंशियली तव्हांजे अंदरि हिकिड़ो आहे त तव्हां अॻिते वेंदो, मूंखे लॻे थो, छो त तव्हां में हिकिड़ो टैलेंट आहे। त तव्हां पंहिंजे फैंस खे छा चवणु चाहींदव जिन तव्हांखे एॾो प्यारु ॾिनो आहे, तव्हांजा एॾा फॉलोवर्स आहिनि? ये चवणु चाहींदुसि की महिनत करियो, उन खे बि इहा सलाह की महिनत करियो, जेतिरी महिनत कंदा ओतिरो आई अॻियां वधंदा। मुंहिंजी त इहा इन सां सलाह आहे की महिनत कनि, हिमत हारजो वञनि काफ़ी माण्हू की यार व्यू नथा अचनि, फॉलोवर नथा अचनि, हीउ एतिरो माशाल्लाह टिकटॉकर थी वियो, वॾो थी वियो जीअं तव्हां आहियो, तव्हांखे माण्हू ॾिसंदा हूंदा की यार असां महिनत करियूं, त विच में छॾे ॾियारीनि। त मुंहिंजी इन सां इहा सलाह की महिनत करियो। न, अगरि हिकिड़े रस्ते ते तव्हां निकिरी आया हो, अगरि तव्हांखे मंज़िल नथी मिले, लेकिन तव्हांखे विच में सबक़ इलाही मिली वेंदा, बिल्कुलु, जेके तव्हांखे वधीक स्ट्रॉन्ग कंदा, तव्हांखे क़ाबिल कंदा। लाज़मी न आहे त तव्हांखे मंज़िल मिले, जेके इंसान खे विच में ज़िंदगी में सबक़ मिलंदा आहिनि, उहे तव्हांखे ज़िंदगी तव्हांजी आसान कंदा आहिनि। बिल्कुलु, जेतिरो तव्हां ठोकरूं खाईंदव, जेतिरो तव्हां किरंदव, ओतिरो तव्हां पंहिंजी ज़िंदगी में मज़बूत थींदव, स्ट्रॉन्ग थींदव, ऐं तव्हांखे जेके तव्हांजी मुश्किलात आहिनि न, उहे आसानी सां फेस करणु ईंदियूं। यही ॻाल्हि आहे। त सर, तव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदव? असांखे सपोर्ट करनि, लाइक करनि। अरे यार, उहो त करनि था न, ऑलरेडी एॾो प्यार करनि था तव्हांखे। इहो ई त सपोर्ट करनि असांखे, ॿियो छा चऊं? थैंक यू त चवनि। थैंक यू। हा, पहिरीं त उन्हनि जो थैंक यू जो असांखे सपोर्ट। अॼु तव्हां मस्कारो बि आयो आहे न?
तव्हां सभिनी खे इहो ॿुधाइणु चाहियो पिया फाइनली ॿुधाए छॾियो तव्हां सही आहे ठीकु आहे ठीकु आहे थैंक यू त चऊं घणा दफ़ा चऊं पहिरीं त थैंक यू तव्हांजो ऐं डायरेक्टर जो जंहिं असांखे हिते घुरायो डायरेक्टर न घुरायो तव्हांखे मां घुरायो डायरेक्टर खे डॉक्टर थी चवां ओके डॉक्टर बाय थैंक यू अक्सा तव्हां डायरेक्टर ते तव्हां क्रेडिट न ॾियो डॉक्टर त चए पियो ॿियो गेस्ट अचे अच्छा तव्हां ख़बर आहे अच्छा थैंक यू वापसि बसि कयो ठीकु आहे शो खां पोइ ॾिसूं था हिनखे तयारी वठो तव्हां ठीकु आहे थैंक यू सो मच तव्हां ॿई मुंहिंजे प्रोग्राम में आयो मूंखे इलाही मज़ो आयो इनशाला वरी मुलाक़ात थींदी नए महिमाननि सां ऐं इनशाला वरी मुलाक़ात थींदी तव्हां सभिनीनि सां जल्दी मिलंदासीं ऐं अॻिले हफ़्ते ई मिलंदासीं उहा असांजी कोशिशि इहा हूंदी त हिन चकर त को अहिड़ी ट्रेजिडी न थी वञे लेकिन इंसान जी ज़िंदगी में मुश्किलात ईंदियूं आहिनि मसइला मसाइल थींदा आहिनि छो त असां इंसान आहियूं असां को मतिलबु हिकिड़ो परफेक्ट के सिस्टम में न आहियूं ठहियल त असां सां को मसइला नथा थी सघनि हर इंसान सां मसइला हूंदा आहिनि लेकिन इंसान उन्हनि मसइलनि खे कीअं फेस थो करे उन्हनि मसइलनि में कीअं ख़ुशि थो रहे उन्हनि मसइलनि में दुनिया खे कीअं थो फेस करे इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे त असां जॾहिं माण्हुनि खे फेस कंदा आहियूं असां पाण अगरि जेतिरा बि ॾुखी हूंदा आहियूं लेकिन माण्हुनि खे फील न कंदा आहियूं पंहिंजे चेहरे ते जेका मुस्कुराहट रखंदा आहियूं इहा इलाही वॾी शइ हूंदी आहे इहा इंसान जी वॾी कामयाबी हूंदी आहे त मां सभिनीनि खे इहो चवंदसि त जेको तव्हांजे अंदरि ग़म आहे उनखे पंहिंजी मुस्कुराहट सां मात ॾियो हमेशह ख़ुशि रहो पंहिंजी सोच खे पंहिंजी नियत खे हमेशह पॉज़िटिव रखो छो त नेगेटिव माइंड नेगेटिव सोच कॾहिं बि पॉज़िटिव लाइफ इंसान खे न ॾींदो आहे त सोच सुठी ज़िंदगी सुठी हमेशह पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो ऐं जेके तव्हां सां गॾु आहिनि उन्हनि जी क़दुरु कयो छो त हर इंसानु हलियो वेंदो पोइ पोयां ईअं न रहिजी वञे त असां पछतायूं त असां हुनजी क़दुरु छो न कई त पंहिंजो ख़्यालु रखो इनशाला वरी मुलाक़ात थींदी सभिनीनि सां तेसीं ताईं टेक केयर अल्लाह हाफ़िज़